बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सबब मेराण में आऊं या तहांजी मेज़बान तेरी मोर नाज़रीन के जिथे भी हूंदो खुश हूंदो आबाद हूंदो यकीनन इंसान पंहिंजो जेको सुबुह जो आगाज़ अल्लाह से ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां कंदो आहे छो त ॾिसो सभु चवंदा आहिनि इंसान जेको पंहिंजी जेकी आहे प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि या अंदरि जी का अहिड़ी का ॻाल्हि हूंदी आहे कॾहिं कॾहिं इंसान मायूस थी वेंदो आहे या कॾहिं कॾहिं को एॾो वॾो इशू हूंदो आहे त पंहिंजे फैमिली मैटर्स या को एॾो वेझो जेको रिश्तो हूंदो आहे उन सां बि ॻाल्हि न करे सघंदो आहे लेकिन पंहिंजे रब सां पंहिंजे जेकी पंहिंजे रब सां ॻाल्हि कम्युनिकेशन कंदो आहे त उनखे आसानी थींदी आहे त या अलाह मूंखे अॼु हे परेशानी आहे या अलाह मूंसां अॼु या मुंहिंजो हीउ कमु जेको आहे आसानु कयो छो त ॾिसो असांजो पंहिंजो रब जेको 70 माण्हुनि जेतिरो असां प्यारु कंदो आहे लेकिन असां सॼो ॾींहुं जेको आहे पोइ सुठो गुज़रंदो आहे जॾहिं असां पंहिंजो जेको सुबुह जो आगाज़ अलाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां कंदासीं ऐं इहो बि चवणु चाहींदमि त को न को ज़बान ते असांजी विर्त ज़रूरु हुजणु घुरिजे या सुभान अल्लाह अस्तग़फिरुल्लाह या अहिड़ी क़िस्म जी का बि जेकी आहे या अलाह जा का ख़ूबसूरत जेके नाला आहिनि ॾियनि उहे उहे पंहिंजी ज़बान ते हर वक़्तु करणु घुरिजे तिन सां छा थींदो आहे हर वक़्तु असांजे लाइ भलाई ऐं बहितरी थींदी आहे भलाई ऐं बहितरी जो हिकिड़ो ॿियो बि सुठो तरीक़ो आहे त असां कंहिंजी हेल्प कयूं कंहिंजी जेकी परेशानी में असां हुनजी मदद कयूं त इन लाइ उहो छा असांखे रिटर्न में बैक मिलंदी आहे जेको इंसान जेतिरो हेल्प कंदो आहे कंहिंजे लाइ सिर्फ़ु बग़ैर कंहिं गर्ज़ जे बग़ैर कंहिं लालच जे त उहा शइ वापसि असांखे बैक थी मिलंदी आहे त कीअं वधि में वधि जेको आहे कंहिंजी भलाई ऐं कंहिंजी हेल्प अगरि इवन तव्हां फाइनेंशियली बि नथा करे सघो त फिज़िकली नथा करे सघो त का सुठी सलाह ॾेई करे बि जेको आहे इंसानु कंहिंजी हेल्प करे सघे थो जीअं त नाज़रीन असां हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जीअं त असांजे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सबब मेराण मुंहिंजो ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद कयूं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहियो एॾी बहितरीनु चांहि टपाल मेज़बान जी ठाहे असांखे प्यारी त ख़ासि हुते वरी सियारो हुजे थधि हुजे वरी चांहि हुजे टपाल मेज़बान जी त छा ॻाल्हि आहे ऐं जीअं त चवंदो टपाल मेज़बान ऐं असांजो जेको आहे साथ जेको पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं खां आहे त यकीनन असां इन चांहि खे इलाही भरपूर तरीक़े सां सॼे घर में जेको आहे असां इहा हर घर में जेको आहे इहा इंजॉय थींदी आहे टपाल मेज़बान जी चांहि ऐं तव्हांजो न असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए न पर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि ऐं पंहिंजे करियर जे हवाले सां पंहिंजी फील्ड जे हवाले सां या पंहिंजी लाइफ जे अहिड़े तजुर्बे जे हवाले सां असां ज़रूरु शेयर कंदा आहिनि या का अहिड़ी ख़्वाहिश जेकी हूंदी आहे त कॾहिं न किथे जीअं चवंदा इंसान असां वॾा थींदासीं त हीअ थींदासीं लेकिन लाइफ जो कुझु अहिड़ा पैटर्न गोल वग़ैरह सर्कल टेम्पचर्स अहिड़ा चेंज थी वेंदा आहिनि त उहा ख़्वाहिश किथे न किथे जेकी आहे अधूरी रहिजी वेंदी आहे लेकिन अलाह जीअं मूं चयो त असां जॾहिं हर शइ जे अलाह सां कम्युनिकेट करे उनको घुरंदासीं लेकिन लाइफ जे कंहिं बि स्टेज ते उहा असांजी जेका ख़्वाहिश ज़रूरु पूरी थींदी आहे अॼु बि जेके असांजे प्रोग्राम में जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी अहिड़ी ख़्वाहिश हुई त हू जेके आहे न थोरो टैलेंटेड शो बि सां रिलेटेड थियनि ऐं हू बहितरीनु सिंगर थियनि या बहितरीनु आर्टिस्ट थियनि लेकिन हुननि जे लाइफ जो सर्कमस्टांसिस अहिड़ो थियो त हू छठे जेके गवर्नमेंट स्कूल में हू प्रिंसिपल थी रहियूं ऐं ख़ैर सां हाणे रिटायर थी करे हाणे हू पंहिंजो शौक़ु जेको आहे न पूरो पियूं कनि ॾिसो त इहे शौक़ु आहे माना का बि शौक़ु जेको हदि कोन्हे ना ई को लिमिट आहे ना ई को एज लिमिटेशन आहे इंसान जॾहिं फारिग थी थो वञे रिटायरमेंट खां पोइ छा कजे त यकीनन उनखां पोइ टाइम असांखे इहो थो मिले त असां पंहिंजी शौक़ु खे या पंहिंजे टैलेंट खे या ॿियो को अहिड़ी एक्टिविटी में इंसान बजाए ज़ाया वेठो हुजे या को अहिड़ी करे त उनको बहितर आहे त तव्हां पंहिंजी कंहिं न कंहिं एक्टिविटी में जुड़ो त जीअं त मूं ॻाल्हि कयो त उहो जेकी लेटी आहे असांजे प्रोग्राम में इलाही मोस्ट सीनियर मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त अॼु उहो असांजे प्रोग्राम में शामिलु आहिनि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं जी ममताज़ शम्स तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अच्छा प्रिंसिपल जो असांखे अहिड़ो ख़ौफ़ थींदो त प्रिंसिपल अचे थी असेंबली में जेको असांखे सिधो थी बीहणो आहे अटेंशन ॾियणो आहे ऐं को बि हिल जुल न करणो आहे त जेका ख़ासि हुते इन हवाले सां त छा इम्प्रेशन हींअर फीलिंग्स त सही ॿारनि सां ईअं हो जीअं पंहिंजे ॿारनि सां हूंदो आहे घर में बिल्कुलु फ्री ऐं उन्हनि जा मां क्लासिस बि वठंदी हुयसि ऐं उन्हनि खे सम्झाइण बि ॾींदी हुयसि त बेटा तव्हां पढ़ण जे तरफ़ राग़िब थियो पोइ ॿारनि जो मूंसां ईअं कॉन्टेक्ट हूंदो हो जीअं हिकिड़ी दोस्ती हुआ ज़बरदस्त इन ते मज़ीद कचे थींदेसि ऐं पोइ तव्हांजो शौक़ु जेको आहे सिंगिंग ऐं जेको आहे एक्टिंग जे हवाले सां उहो बि तव्हांखे वञी पियो रिटायरमेंट खां पोइ इहा कीअं तव्हांजी ख़्वाहिश वरी रिड्यू थी ऐं कीअं तव्हां वरी इनमें इन थियो त तव्हां सां गॾु असांजे करे ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे बि नाज़रीन भलीकार पाण जेके आहिनि रेडियो जा FM जा कंपेयर बि आहिनि बहितरीनु अचो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं राशिद शाह तव्हांखे भलीकार कीअं आहियो थैंक यू वेरी मच अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो बिल्कुलु फर्स्ट क्लास कीअं पियो लॻे सुबुह ऐं छा चवणु चाहींदो अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु लॻे पियो ऐं अनक़रीब सकावत ॾींहं बि अचण वारा आहिनि एंड मां शुक्रिया अदा करणु चाहींदुसि भाउ मुर्तज़ा जो
जिन हिकु भेरो ॿीहर मूंखे चांस ॾिनी ऐं हिते अची करे तमामु मौज़िज़ लिसनर जेके या ॿुधण वारा जेके सामाइन या ॾिसण वारा जेके ॾिसनि पिया उन्हनि जो तहा दिलि सां शुक्रिया अदा कंदुसि थैंक यू वेरी 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 मच एंड थैंक यू वेरी मच ताहिर मूंखे बि इलाही ख़ुशी थी यकीनन असां सभु जेको आहे हिक ॿिए खे सां ॾेई करे या मौक़ो ॾींदासीं कुझु ॻाल्हियूं तव्हां शेयर कंदव कुझु ॻाल्हियूं असां शेयर कंदा कुझु असांजे व्यूअर्स जेके शेयर कंदा आहिनि यकीनन असांखे असांजी नॉलेज में इज़ाफ़ो एग्जैक्टली सफ़र तॾहिं गुज़रंदो आहे जॾहिं 4 ॼणा वेही कचारी कंदा आहिनि हा सही ज़बरदस्त वरना बोरिंग निंड गुटंदो ई न इहा बि काफ़ी लॉजिकली ॻाल्हि हूंदी आहे त अच्छा ही तव्हां सभु जे एनवायरमेंट के हीअं सकाफ़त जा ॾियारा स्टार्ट ई थी चुका आहिनि तक़रीबन महीनो अॻु में 2 महीना अॻु में ई जेके तयारी हलनि पियूं बिल्कुलु हलनि पियूं त इन ते छा चवणु चाहींदो तयारियुनि जे हवाले सां असल में ही हिकिड़ो असांजी पहचान आहे ऐं लाज़मी मल्हाइणु खपे हर हिक खे मल्हाइणु खपे हीअ असांजी पहचान आहे सिंधी सकाफ़त ऐं बल्कि हिकिड़ो साम्हूं अची करे स्टेज ते माण्हुनि खे ॿुधायो वञे त असां में अवेयरनेस आहे असां सिंधी आहियूं यकजा आहियूं ऐं हिन ॾींहं खे मल्हाईंदे वॾो चाहे नंढो ॾाढो ख़ुशी महसूसु कंदो आहे ऐं जेके स्टेजूं वेही करे ॿाहिरि भीड़ में मिली करे सभु जेके नारा हणंदा आहिनि जीअं सिंध जा ॾाढी ख़ुशी महसूसु थींदी आहे ऐं हिननि खे मल्हाइणु खपे सेलिब्रेट करणु खपे सही अच्छा जी मुमताज़ शम्स तव्हांजी कहिड़ी तयारी हूंदियूं आहिनि काफ़ी साल खां असांजो जेको हीउ जेको सिंधी सकाफ़त कल्चर डे जेको आहे सेलिब्रेट थियो ऐं अच्छा पहिरियों तव्हांखे रिटायर थिए केतिरो टाइम थियो मां हिन ई साल अच्छा जनवरी 7 में स्कूल्स में इन जी तयारियूं कीअं हूंदियूं कल्चर स्कूल्स में मां इलाही फंक्शन कराया सकाफ़त जा फंक्शन बि कराया ज़बरदस्त ऐं 24 अगस्त जो फंक्शन थींदो हो परेड थींदी हुई तक़रीबन असांजो जेको आहे सो हुन में फंक्शननि में पूरो साल गुज़रियो हा उन खां पोइ त वरी कोरोना वायरस जे करे तमामु फंक्शन्स जेके न रुकिजी विया हा न त ॿार तमामु घणो ख़ुशि हुआ ऐं असां वटि एडमिशन बि वधी वई हुई ऐं प्राइवेट स्कूलनि जा ॿार बि असांजे कॉलेज में ईंदा अच्छा ज़बरदस्त प्राइवेट स्कूल जा प्राइवेट स्कूल जा जी सही ज़बरदस्त अच्छा ही ठठा गर्ल्स कॉलेज जेकी आहे उनजी एजुकेशन कीअं रही उनजो स्टेप कीअं रहियो उनजी कीअं तव्हां ॾिठो ठठा गर्ल्स कॉलेज जीअं त BSc BA ताईं आहे डिग्री कॉलेज आहे हिन में ॿारनि जो हा ऐं ॻोठनि मां छोकिरियूं वीचारियूं परे परे खां ईंदियूं आहिनि ऐं माशाअल्लाह उन्हनि खे शौक़ु बि आहे टैलेंटेड बि आहिनि त उन्हनि जेको मूंखे टैलेंट ॾेखारियो ऐं जेके मूं उन्हनि खे हिदायतूं कयूं उन हिसाब सां उन्हनि तमामु सुठा प्रोग्राम बि मूंखे करे ॾेखारिया ऐं जेके ड्रामा टैबलोस वग़ैरह सभु कुझु मां सेखारींदी हुअसि ज़बरदस्त माना एतिरो गवर्नमेंट हिकिड़ो कॉलेज हर एक्टिविटी में इन्वॉल्व हुयो अच्छा प्रिंसिपल जो केतिरो इफेक्ट पवंदो आहे त हिन एक्टिविटी खे कंटिन्यूसली कराए हर माना एजुकेशन सां गॾोगॾु माना एक्चुअली इहो आहे त उते टीचर्स जेके आहिनि उहे पाण बि कराईंदियूं आहिनि पर वरी टीचर्स खां कमी बेशी रहिजी वेंदी हुई इन करे मां उन्हनि सां गॾु वेही ऐं पोइ मां ॿारनि सेखारींदी हुअसि त ॿार ख़ुशि बि थींदा हुआ त असांजी मैडम आई आहे ऐं तमामु सुठे तरीक़े सां माना परफॉर्म बि कंदा हुआ जीअं मां चवंदी हुअसि न हा ख़ुशी थींदी हुई ऐं मूंखे एॾो लाइक कंदा अञा ताईं मूंखे फोनुनि ते ॻाल्हाईंदा आहिनि यादि कंदा आहिनि मैडम तव्हां न आहियो त मज़ो ई नथो अचे अच्छा राशिद साहब तव्हांखे प्रिंसिपल जो इम्प्रेशन यादि आहे कीअं तव्हां स्कूल में पढ़ंदा हुआ कॉलेज में असांजे जेको हूंदो हो टीचर हूंदा हुया इहे हींअर जेको प्रिंसिपल पहिरीं जेके हूंदा तक़रीबन बॉयज़ स्कूल में टीचर हूंदा हुया ऐं तमामु बहितरीन पोइ हुन में हिकु ॿ गुस्से वारा बि हूंदा हुया जेके मारींदा हुया 5 मिंट लेट कंदा हुआसीं त पोइ बसि या बिहारे छॾींदा हुया यको बीठा हुजो हथ मथे अटेंड कंदा हुआसीं पर असल में पहिरीं ॻोठ सां तालुक आहे न पोइ ॻोठ में रहंदा हुआसीं त वरी पोइ टाइम थोरो घटि ॾींदा हुआसीं अबू हलियो वेंदो कम ते चवंदो स्कूल वञो जी बाबू बि वञनि था उन खां पोइ असां पंहिंजी रांदियुनि में पोइ उन खां पोइ जॾहिं अवेयरनेस आई जॾहिं असां मां जॾहिं मिडिल में वियुसि उन खां पोइ हाई स्कूल में आयुसि उन खां पोइ मूंखे शौक़ु चढ़ियो पढ़ाईअ जो हा 9th में जॾहिं आयुमि न उन खां पोइ वरी थोरा गुरबत जे करे हालात बि ख़राब थी विया हुया पर पोइ मां पंहिंजी महिनत करे पाण पढ़ियुमि मां B.Com कयुमि मां जॉब बि कंदो हुउमि ऐं पढ़ंदो बि हुयुमि पोइ शौक़ु चढ़ंदो पहिरीं त हिकिड़ो बसि ईअं ई हूंदो बसि ठीकु आहे सही आहे वञूं था हिकिड़ी न वञी करे हाज़िरी ॾियण वारी वापसी वञणु
सही माशाल्लाह अच्छा माना जी ता चो तो माना थोड़ी इकोनॉमिकल इश्यूज ता जी लाइफ में हुआ पो बाद में वरी ता सीरियस भी तड़े थियो तो माना शायद पढ़ाई जरूरी है पढ़ाई को सिवा कुछ भी लाजमी है जडे फैमिली जो पूरो वजन के इंसान ते इंदो है ना पो इंसान चोंदा न इंसान पत्थर जो भी है मोम जो भी है बिल्कुल कदे कदे एडो सख्त इंसान भी नरम बन जी विंदो है आई कदे कदे जडे हालात खराब थिंदा न त मोम जड़ो इंसान जो बार बार रोण वारो ना वो भी पत्थर वांगुर मजबूत थी है सो जो इंसान के हमेशा ही करण खपे तो जड़ो वक्त हुए उन सां ओड़ो हलन खपे यो लाजमी है इंसान के मथा वक्त अगर आऊं पत्थर आया वक्त मुझे मथा एड़ो है मां अगर उते पंहिंजी हिकड़ी वो किरदार अदा नथो कयां हर कुम के इंसान ही न चवंदो सही इंसान ही ना है पत्थर दे लाए मतलब हर माहौल में कंपैरिजन कंप्रोमाइज करण घुर्जे सर्वाइव करण लाइ एग्जैक्टली अगर दुनिया में रहणो है त दुनिया में रहणो है इकोनॉमिक सोसाइटी में रहणो है कटजी रही करे इंसान कदे भी नथो रही सके काफी कुछ गालियूं अड़ी हुंदियूं जेके असांखे दरगुजर ना करण घुर्जे एग्जैक्टली ऐं जरूरी हुंदियूं आहिनि ये समझो त तहां जी लाइफ में 70% तव्हां उहे ॻाल्हियूं दरगुजर कयो छो जो 70% तव्हांखे माण्हू जेके मिलंदा न उहे तव्हांजे ज़हन खे पोइ ग़लति सम्झनि या कुझु बि 30% थी सघे तव्हांखे सम्झण जी कोशिशि कनि पर 70% अगरि तव्हांखे बुरो चवनि था न तव्हांखे कमाउ हुनखे इग्नोर करणु अवॉइड करणु अच्छा जेके ही पर्सन हूंदा आहिनि न ये पर्सन जी इलाही स्ट्रगल्स जॾहिं हूंदी आहे थोरा इकोनॉमिकल इश्यूज़ वरी सां पंहिंजे फैमिली जो बर्डन या ज़िम्मेदारी अची वेंदी आहे त वक़्तु कोर्ट में इलाही मैच्योर बिल्कुलु एग्जैक्टली उनखे मैच्योर उमिरि खां पहिरियां थी वेंदा हा उमिरि खां पहिरियों मैच्योरिटी उन्हनि में अची वेंदी आहे त उनमें सम्झ बूझ ऐं इंसान खे पढ़ण जी सलाहियत अची वेंदी आहे त हीउ इंसान कहिड़े क़िस्म जो आहे तव्हां हिते छा चवंदा आहियो तव्हांजे हिते लाइफ जे सिलसिले में मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां ऐं वाकई में जॾहिं माण्हू को सुठो कमु कंदो आहे न त वरी उन जे पुठियां नेगेटिव्स बि अची यकीनन हूंदियूं पर उन्हनि नेगेटिव्स ते एतिरो ध्यानु मां न ॾींदी हुयसि मां निगलेक्ट करे छॾींदी हुयसि उन्हनि शइ खे बिल्कुलु मां निगलेक्ट कंदी रहियसि ऐं अॻिते वधंदी रहियसि ऐं मूंखे अॼु बि ख़ुशी आहे त मां पंहिंजे जॉब सां सिंसियर रहियसि इन करे जो मां इहो न सोचियो त मां हिकिड़ी प्रिंसिपल थी करे रुगो सीट ते वेही रहां ऐं सीट ते वेही रुगो हुकुम हलायां इन जी प्रिंसिपल थियण जो मतिलबु इहो ई आहे त ज़ाहिर आहे ॿारनि सां स्टाफ सां गॾु हिकिड़ी टीम वर्क जे हिसाब सां माना तव्हां बॉस न थियो तव्हां लीडर थियो बिल्कुलु लीडर थियो तव्हां लीडर जेको हूंदो ऑनेस्ट लॉयल मां जेको सोचो माज़रत सां जी आऊं जेको आहे ब्रेक वठां ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं जी नाज़रीन ही वक्त जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम से ताबुन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो नाज़ बि टपाल मेज़बान चाय आहे जेके ब्रेक खां पोइ असां ज्यादा असांखे इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाय आहे जेको असां हीअं सभई बेहतरीन तरीक़े सां बेहतरीन अंदाज़ सां हिकिड़ो ख़ूबसूरत जेके न मज़े मज़े जा सिप वठी करे इंजॉय पिया कयूं कीअं पियो लॻे चाहे टपाल मेज़बान जी तमामु सुठी ऐं तव्हां कहिड़ा तमामु बहितरीन तमामु ज़बरदस्त ख़ासि वरी सियारो हुजे वरी चांहि न हुजे सॼो ॾींहुं जेको आहे अलाए कीअं गुज़रंदो आहे भले चवंदा मानी चानी कुझु बि पहिरीं चांहि आई आहे हाँ पहिरीं चांहि अच्छा ये ॿुधाईंदा त हिन खां बाद में बि असांखे जेकी आहे ॿी चांहि जो कप खपे थो चलो ठीकु आहे तव्हांखे ज़रूरु जेको आहे त असां ॿी चांहि पीआरींदा ऐं नाज़रीन तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं असांखे ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हांजे कल्चर जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं आहिनि ऐं यकीनन को न को आइडियो थी वेंदो त सूट्स जे हवाले सां कहिड़े कलर जो सूट कहिड़े कॉम्बिनेशन सां मैच थो थिए ब्लू सां ब्लैक ब्लैक सां वाइट ईअं काफ़ी कलर्स हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको हथ जो हुनर हूंदो आहे जेके असांजी पहिरीं भेणियूं पाईंदियूं आहिनि ख़ासि तौर ते कल्चरी जे हवाले सां त इलाही ख़ूबसूरत इलाही रंगीन जेको आहे नज़ारा ईंदा आहिनि कलरफुल जेको आहे उन हथ जो हुनर जेके असांजी सिंधी जेकी आहे न्याणी आहे उहा कंदी आहे ऐं ख़ासि तौर ते तव्हां इहो वरी ॿीहर चवणु चाहींदमि त जेके हींअर बि आउं सुबुह सां अचां पई त एॾा ख़ूबसूरत जेको आहे न एतिरा ख़ूबसूरत जेके आहिनि स्टॉल्स जेके आहिनि असांजा जेके आहिनि सजिया पिया आहिनि ॿाहिरों टोपी अजरक जा गज जा बर्थ जा हथ जो एतिरो ख़ूबसूरत जेको हुनर जेको आहे ख़ासि तौर ते असांजो ॻोठूं जेके आहिनि असांजा ॿाहिरि खणी आहिनि त आउं चवणु चाहींदमि उन्हनि खां परचेज़ कयो त असां त उन्हनि जी हेल्प बि थी वेंदी ऐं उहो बि कल्चर डे ख़ूबसूरत अंदाज़ सां सेलिब्रेट करे सघंदा को उन्हनि खे ज़रूरत का शइ हूंदी त की हुन पंहिंजे ॻोठ ख़ुशियूं खणी वेंदा लेकिन पंहिंजे ॿारनि लाइ बि का न का शइ वठी वेंदा त जेको आहे उन्हनि सां परचेज़िंग कयो ऐं उन्हनि खां ई इहे सभु शयूं वठो ऐं ॾिसो त तयारियूं
शहर इवेंट ज़िंदगी जा हर हिकिड़ा पहलू यकीनन हूंदा आहिनि इंसान खे सम्झण जी ॻाल्हि इंसान खे विढ़ण जी ॻाल्हि ते असांजे पंहिंजे हुते हूंदी आहे अच्छा जीअं तव्हां ॻाल्हि कई त काफ़ी माना चवनि जॉली पर्सन इंसान जे रवैये में रवैया उहे हुजणु कीअं घुरिजनि मोस्टली जेको आहे असां टीचिंग में क्या ऐं अच्छा जीअं तव्हां प्रिंसिपल थी करे तव्हां सभु स्टूडेंट जा हुकुम न हलाईंदा हुयो टीचर्स थी रहंदा लेकिन अच्छा जिते अहिड़ी प्रिंसिपल माना हिकिड़ो प्रिंसिपल जेको हूंदो आहे उहो हेड हूंदो आहे सॼी शइ जो हर एक्टिविटी के प्यून खां वठी करे गेट ते जेके गार्ड ताईं जेको आहे टीचर्स खां वठी करे हुनखे वॉच कंदो आहे त तव्हांजी जेके अगरि तव्हां बॉस थी रहो त किथे वॾो क्लैप्स किथे थिया तव्हांजी नज़र में असल में इहो आहे त जॾहिं मां कॉलेज जॉइन कयो ठठा कॉलेज त हुन कॉलेज में माना को डिसिप्लिन कोन हो स्टूडेंट्स जो ऐं उन वक़्तु जेका प्रिंसिपल हुई उहा 2 कलाक ईंदी हुई वरी कलाक ॾेढ छोकिरियूं मस वेहंदी हुयूं वरी कॉलेज सॼो ख़ाली थी वेंदो का एक्टिविटी कोन हुई जॾहिं आहिस्ता आहिस्ता मूं हुननि एक्टिविटी कराई चवंदा कोन त हाणे देखो शेर की नज़र से ज़ाहिर आहे जेके हेठियां सबऑर्डिनेट हुआ पटे वाला या ये ऐं दो सोने का निवाला वारी ॻाल्हि आहे त इहा पॉलिसी जेका आहे न माण्हू खे रखणी थी पवे नरम बि हुजे ऐं थोरो सख़्तु बि हुजे नरम बि हुजे अच्छा माना तव्हां ॾिठो त डिसिप्लिन कोन्हे स्टूडेंट्स जेके आहिनि नियाणियूं जेके आहिनि उहे बसि हली थियूं वञनि आहिस्ता आहिस्ता नियाणियुनि खे मूं सम्झायो क्लासनि में वञी त बाबा टाइम ते वेहो वरी चयूं त न असांजी गाॾियूं आहिनि उहे परे परे खां थियूं अचनि असां 12 बजे हलिया वेंदासीं मूं चयो बाबा इहो त कॉलेज जो टाइम कोन्हे सही कॉलेज जो टाइम आहे 2 बजे ताईं उनजे बावजूद मां तव्हांजो टाइम 1 बजे ताईं करे सघां थी सही माना कलाक बि सही पोइ क्लासिस बि थियूं टाइम टेबल जे हिसाब सां उन्हनि ते बि कमु कयोसीं ऐं माशाल्लाह मूंखे ख़ुशी आहे अॼु बि मां बिल्कुलु सेटिस्फाइड आहियां मां जेको कमु कयो न उन में का मूं अहिड़ी का ॻाल्हि माना हिकिड़े स्टूडेंट्स खे माना सिर्फ़ु वेही करे सही ज़बरदस्त अच्छा वाकई ॿार खे अट्रैक्ट करण लाइ शागिर्द खे भले नंढो हुजे वॾो हुजे इवन के असां एमफिल पीएचडी जा स्टूडेंट्स बि ॾिसंदा हू हर शइ खे थोरो अट्रैक्टिविटी खे कंदा आहिनि अच्छा तव्हां पूरी तालीम सॼी सिंध जी तालीम खे कीअं था ॾिसो ओवरऑल ऐं बीइंग अ प्रिंसिपल सिंध जी तालीम में हाणे इहो आहे त जेके ॻोठनि में जेका तालीम आहे उन जो रेशो या स्टूडेंट्स जी शौक़ जो रेशो उहो घटि थो ॾिठो वञे छो त जॾहिं उस्ताद ई दिलचस्पी न रखंदा त शागिर्द किथां रखंदा सही था चओ उहा साॻी ॻाल्हि जेका मूं हुते ॾिठी हू हिकिड़ो नंढो ॻोठ ई हो ऐं अञा बि आहे ठठा शहर जेको आहे ॻोठनि जी छोकिरियूं हुयूं त उन्हनि खे गाइड करणो थो पए उस्तादनि खे बि ऑनेस्ट रहणो पए सही ऑनेस्टी न कंदा त पोइ उहो इदारो हली न सघंदो सही बिल्कुलु अच्छा तव्हां जॾहिं पंहिंजे स्कूल कॉलेज में तव्हां जॾहिं सीरियस थियो त बाक़ी तालीम असांजी ज़रूरी आहे त पोइ तव्हां सॼे एनवायरमेंट खे कीअं ॾिठो तालीम जे असल में टीचर्स जो कमु हूंदो आहे उन्हनि खे जेको बि कलाक हूंदो आहे अधु कलाक जो जेको बि पीरियड्स हूंदो आहे उहो ॾींदा आहिनि उन खां पोइ शागिर्द जे मथां डिपेंड थो करे त हू केतिरी दिलचस्पी रखे थो ऐं जॾहिं मां पहिरियां हूंदो हुयुसि तॾहिं मूंखे इन शइ जो इल्मु ई न हूंदो हुयो पढ़ंदा हुआसीं छा चवे पियो छा न पियो चवे ऐं उन खां पोइ जॾहिं सीरियस थियासीं त न वाकई लाइफ में अगरि अॻिते वधणो आहे त डेफिनेटली तालीम लाज़मी आहे छो जो तालीम उहो ॾींहुं आहे जेको कॾहिं विसामंदो न आहे इन जे करे तालीम तव्हांखे कहिड़े बि शोबे में हुजो लाज़मी न आहे त तव्हां पढ़ो इन जे लाइ त असांखे जॉब मिले पर तालीम इन जे लाइ लाज़मी आहे जो तव्हांखे दुनिया में ॻाल्हाइण जो सलीक़ो सेखारे थी वेहण जी तमीज़ सेखारे थी हलण जो सलीक़ो सेखारे थी वॾे जो अदब सेखारे थी नंढनि सां प्यार सेखारे थी दुनिया में तव्हांखे हर तरीक़े सां तालीम सेटिस्फाई करे थी तव्हांखे दुनिया में कीअं उथणो वेहणो आहे सिर्फ़ु अॼुकल्ह त इहो कमाइनि थियो बसि ठीकु आहे वधि खां वधीक तालीम हासिल करे ऐं असां कंहिं वॾे उहिदे ते वेही रहूं पोइ कुझु कहिड़े हिसाब सां कुझु कहिड़े हिसाब सां पर हुननि जी कोशिशि इहा हूंदी आहे पर असल अगरि तालीम खे ॾिठो वञे त तालीम तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हांजा टीचर्स जेके हुजनि उहे तव्हांखे सिर्फ़ु पढ़ाइनि न बल्कि सम्झाइनि पढ़ाइणु हिकिड़ो हूंदो आहे सम्झाइणु ॿियो हूंदो आहे पढ़ाइणु मतिलबु इहो आहे त मां कुझु बि चई वियुमि ठीकु आहे उन खां पोइ वरी उन्हनि खे उन तरीक़े सां उन लेवल ते अची करे सम्झाइणु उहे उस्ताद असांजो मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां असांजो जेको क्लास टीचर हूंदो हुयो गुलाम मोहम्मद सहतो साहिब अलाह ताला हुननि जी ज़िंदगी दराज़ करे ऐं हुननि जो जेको सब्जेक्ट हूंदो न इंग्लिश जो हूंदो पर तक़रीबन हू 3 सब्जेक्ट पढ़ाईंदो हुयो ऐं
ॾाढो मोहबत सां प्यार सां वेही करे हिकिड़ो उस्ताद छा हूंदो आहे पीउ जे हथ सां हू उही हिसाब रखी शफ़क़त जो हथ रखी असांखे ॾाढो माना सुठे तरीक़े सां पढ़ाईंदो हुयो। सही। अच्छा ॾिसो जीअं न टीचर जे हवाले सां ॻाल्हि कजे उते मोस्टली जेको हूंदो आहे हिकिड़े टीचर ते इलाही बर्डन हूंदो आहे जीअं हिन जो त हिकिड़ो टीचर जेके 3 सब्जेक्ट्स पढ़ाईंदा आहिनि त उते बि मोस्टली इहो थींदो माना एतिरी अपॉइंटमेंट्स या एतिरी जेके पोस्टिंग्स वग़ैरह ख़ासि तौर ते गवर्नमेंट इदारो जेको बि हूंदो आहे कॉलेज स्कूल हुजे या प्राइमरी जो हुजे त इन खे कीअं ॾिसो त टीचर यकीनन त पोइ छा थींदो हालांकि उन्हनि वटि लेसन प्लान ही सभु शयूं जेकी आहिनि शयूं मौजूदु बि हूंदियूं आहिनि। एक्चुअली इहो त सॼो इहो वाक़ई तव्हां सही चयो त स्टाफ जी कमी आहे ॻोठनि जे कॉलेजिस में ऐं जीअं हाणे सब्जेक्ट केमिस्ट्री आहे हुन में हिकिड़ी टीचर वेचारी किथां पढ़ाए हा या इहो फिज़िक्स आहे या बायोलॉजी आहे अहिड़े तरीक़े सां पोइ मां हुननि खे टाइम टेबल ते बाक़ाइदे मीटिंग्स थींदियूं रहंदियूं हुयूं पोइ मां हुननि खे चवंदसि त तव्हां म्यूचुअल तरीक़े सां तव्हां वठी वठो छो त इहे सभु सब्जेक्ट तव्हांजा पढ़ियल आहिनि। सही यकीन जेकॾहिं केमिस्ट्री वारी केमिस्ट्री थी पढ़ाए त उहा बायोलॉजी बि पढ़ाए सघे थी सही त तव्हां इन में पंहिंजो रोल अदा कयो पंहिंजी टीचिंग जो रोल अदा कयो सही जेके ऐं उन में माशाल्लाह पोइ उन्हनि जेको आहे सो उहो रोल अदा कयो ऐं क्लासिस बि थिया तक़रीबन। ऐं पेरेंट्स पाण अची मूंखे ॿुधायो पाण मूं कोन चयो पर पेरेंट्स पाण चयो त असांजूं नियाणियूं हाणे ॾाढी शौक़ सां पढ़नि थियूं ट्यूशन पढ़नि थियूं उन खां पोइ उन्हनि जा जॾहिं उन्हनि जो रिज़ल्ट आयो त तमामु सुठो रिज़ल्ट आयो फर्स्ट डिवीज़न वारनि जेके BSc जूं स्टूडेंट हुयूं उन्हनि फर्स्ट डिवीज़न कई उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां सर्टिफिकेट्स ॾिना माशाल्लाह ज़बरदस्त गिफ्ट एज आस सही तो ॿुधायो। अच्छा एज अ प्रिंसिपल बीइंग अ प्रिंसिपल कहिड़ी जेका परेशानी फेस घणी थींदी आहे त घणो बर्डन जॾहिं कोई अहिड़ी सिचुएशन्स अची वेंदी आहे त क्राइटेरिया कुझु डिसीजन्स वठणी ओवरऑल को अहिड़ो इशू ओवरऑल में त डेली कान कमां त बर्डन त थींदो आहे तव्हां ख़बर आहे त हिकिड़े पासे क्लासिस पियूं हलनि ॿिए पासे फंक्शन जी तयारी बि करणी आहे टे पासे ज़ाहिर आहे त वरी एडमिनिस्ट्रेशन सां बि सभिनी खे ज़ाहिर फेस करणो थो पए पुटु बिल्कुलु सही। अच्छा जॾहिं टीम जेके ईंदियूं आहिनि विज़िट ते ईंदियूं आहिनि टीम्स वग़ैरह एक्सपीडिशन्स ते ईंदियूं आहिनि पोइ उन खे कीअं ॾिसंदा उन खे कीअं हैंडल कंदा पोइ तव्हां पंहिंजे टीचर्स खे छा गाइड बसि उहे अचण सां क्लासिस में वेंदियूं हुयूं ऐं टीम्स ऐं क्लासनि में ॿारनि खां वञी पुछंदियूं हुयूं मां बि उन्हनि सां गॾु हूंदी हुअसि ऐं उन खां पोइ वरी उहो डिस्कस बि कंदा हुआ त ॿार माशाल्लाह माना अॼु घणा ॾिठासीं कॉलेज भरियो पियो आहे ऐं ऊचो हा इहो ई आहे त ॿारनि जो शौक़ु आहे ऐं हिननि खे इन ई शौक़ में जेको आहे अॻिते वधिणो आहे ऐं माशाल्लाह उहे छोकिरियूं अॼु जेके मेडिकल में इंजीनियरिंग में पहुची वियूं आहिनि ऐं मूंखे जॾहिं ॿुधाइनि पियूं त असां मेडिकल में थी विया आहियूं सिलेक्शन थी वई असांजी त ॾाढी ख़ुशी थी वई आहे ज़बरदस्त हिकिड़ो टीचर जी हवाले सां थियो। अच्छा अच्छा राशिदानी तव्हां भला कंपेयरिंग जो कीअं करियर स्टार्ट कयो ऐं कीअं तव्हां गाइडलाइन ॾिनी ऐं सॼो रहियो कीअं छा सिखियो छा विञायो कहिड़ी क्वालिटी में बेस्ट लॻंदी आहे कहिड़ी न लॻंदी आहे। असल में मां पहिरियां जॾहिं हिते आयो हुउमि तॾहिं बि इन ई शइ जो ज़िक्र कयो हुयुमि त मां जॾहिं स्टार्ट कयो हुयो तॾहिं मूंखे हिन शइ सां को बि दिलचस्पी न हुई पर मुंहिंजी वालदा जेको सो रेडियो ॿुधंदी हुई पोइ हुननि जी जेकी ख़्वाहिश हूंदी हुई त मतिलबु मुंहिंजो जेको फर्ज़ंद आहे उहो ईअं वेही करे रेडियो ते कमु करे एंड माण्हू उनखे ॿुधनि ऐं जेको सो आऊं पाण वेही करे रेडियो ते ॿुधाए पोइ मां उनजी ख़्वाहिश खे पंहिंजो हिकिड़ो रस्तो सम्झी मां उन ते हलणु शुरू कयो। पोइ पहिरियां हिकिड़ो चैनल हूंदो हुयो हुन ते मां हिकु मरतबा अप्लाई कयो मूंखे रिजेक्ट करे छॾियो ॾाढो ॾुख थियो मां त हेॾी महिनत कई अथमि वरी उन खां वधीक महिनत करणु शुरू कयमि ॿियो मरतबा वरी मूंखे चांस मिलियो वरी मां जॾहिं ऑडिशन ॾियणु वियुसि पोइ बि रिजेक्ट करे छॾियो मां चयो हीअ छा पियो थिए वरी टियों मरतबा जॾहिं मूंखे चांस मिलियो वरी मां वियुसि उन खां पोइ मूंखे रिजेक्ट करे छॾियो मां चयो हाणे वञिणी न आहे बसि टे मरतबा हेतिरी महिनत कई अथमि उनजे बावजूद बि मूंखे उन रिजेक्ट कयो आहे। पोइ सैयद शबीर शाह जो मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां उन्हनि मूंखे चांस ॾिनी उन्हनि चयो त असल में ही शायदि डिॼनि पिया या जेको बि आहे इन जे करे उन्हनि मूंखे फर्स्ट चांस ॾिनो मां प्रोग्राम उते स्टार्ट करणु शुरू कयो मुंहिंजो ऑडिशन वरितो वियो ऑडिशन फर्स्ट क्लास वियो उन खां पोइ मुंहिंजो उते प्रोग्राम फर्स्ट प्रोग्राम थियो पोइ वीकली हिकिड़ो प्रोग्राम ॾिननि
उन खां पोइ 2 उन खां पोइ 3 उन खां पोइ 4 इवन पूरो वीक एक उस्ताद हूंदो आहे वो अरे को समझो त ही जेको स्टूडेंट आयो आहे कंहिं बि फील्ड सां रिलेटिव सां ख़बर पवंदी आहे त हिन वक़्तु माना हिन में क्वालिटी आहे पर ही जेको हेजिटेट थिए जॾहिं हू कंटिन्यूसली इन रिथम में अची वेंदो त यकीन कयो मूंखे ख़ुशी तॾहिं थी जॾहिं हिकु मरतबा मां ड्राइविंग कंदे हुयसि त जेको सो मटियारीअ में जेको असांजो टीचर हुयो गुलाम मोहन सैतो साहिबु उन्हनि खे मां पिकअप कयो ऐं जॾहिं मां बिछा उन्हनि खे लाथो उन्हनि मूंखे जॾहिं चयो न त राशिद तव्हांजा मां प्रोग्राम ॿुधाइण ॾाढा ज़बरदस्त उन वक़्तु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी इंतिहाई घणी ख़ुशी थी हुई त जंहिं असांखे सबक़ ॾिनो अॼु उहे असांजा प्रोग्राम था ॿुधनि यकीनन इहे ई थींदो आहे मूंखे बि इलाही ख़ुशी थी जॾहिं टीचर चवंदा बिल्कुल मैम अच्छा सॉरी टू इंटरप्ट यू बोथ कैन टेक ब्रेक जी इजाज़त ॾींदा कम ब्रेक वठनि नाज़रीन ही वक़्तु जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिंदी प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ी टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो शायद कोई सिग्नल जो इशू हो जंहिंखे ॿियो नेटवर्क प्रॉब्लम हो थैंक यू सो मच जेको बि असांखे प्रोग्राम में शामिल थियो अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आऊं इहो चवणु चाहींदमि ॾिसो कल्ह खां वठी हिकिड़ी सोशल मीडिया ते हिकिड़ी अहिड़ी वीडियो वायरल थी आहे जेको इंसान जेको अहिड़ी शइ जेकी ग़ैर मुनासिब शइ खणी करे जेको इलाही हार्मफुल हूंदी आहे अहिड़ा वेपन्स खणी करे हुन सां मज़ाक करणु न घुरिजे अॼुकल्ह जेको शायदि ख़बर नथी पए कंसेप्शन सां शायदि हू टिकटॉक वीडियो ठाहिनि पिया या कोई अहिड़ी क्लिप पिया ठाहिनि उन हवाले सां हिकिड़े सिर्फ़ु पाण खे जेको रिकॉर्ड आहे हिकिड़े पाण खे जेको शूट करे छॾियो न हीअ छा हो हीअ कहिड़े क़िस्म जी जेके इंसान पंहिंजी लाइफ सां एतिरो मज़ाक इंसान जेकी आहे जान असां लाइ केतिरी जेके आहे मशहूरु थियण लाइ इहा कहिड़ी आहे तव्हां हिकिड़े ब्रांड थियण लाइ तव्हां अहिड़ी एक्टिविटीज़ अहिड़ा वेपन्स हथ में खणी करे ईअं तव्हां मज़ाक कयो त पंहिंजी जान विञाए वञो इहा कहिड़े क़िस्म जी जेकी आहे फेम आहे इहो कहिड़े क़िस्म जो तव्हांखे जेके छा कुझु सिर्फ़ु चंद लाइक्स जे लाइ तव्हांखे पंहिंजा कुझु लाइक्स मिलनि तव्हां पंहिंजा फैन फॉलोइंग्स वधाओ फेसबुक ते लाइक्स ॿुधाए माण्हू एॾो चिड़चिड़ो लॻो पिया मूंखे लाइक्स कोन था मिलनि मूंखे कमेंट्स कोन था मिलनि या इवन के ईगो अची वियो आहे त बाबा हीअ मुंहिंजी पोस्ट ते जेको लाइक नथो करे त आउं हुनजी पोस्ट ते छो लाइक कयां हीअ मुंहिंजी पोस्ट ते कमेंट कोन थो करे त आउं हिनजी पोस्ट ते कमेंट छो कयां मतिलबु हिकिड़ी ईगो जेलसी हिकिड़ी अञा माना हीअ सोशल मीडिया ते बि अची वई आहे ऐं हीअ ॾिसो इंसान हीअ जेको गार्ड हुयो हिनजी पंहिंजी लाइफ इंसान सां गॾु रिलेटेड केतिरियूं सारियूं जानियूं केतिरियूं सारियूं जेके लाइफ सां कंसर्ट हूंदियूं का ख़्वाब हूंदा आहिनि जे पेरेंट्स जा कुझु जा पंहिंजा बि ख़्वाब हूंदा त सही दुख थियो इलाही अफ़सोसनाक इहो वाक़ियो थियो आहे त उन जेको हींअर बि वक़्तु आहे हक़ीक़त इन जी वजह खां जेको आहे गवर्नमेंट जेके आहिनि इहे सोशल प्लेटफॉर्म जेके हीअं हवाले सां बैन कनि पियूं छो त अहिड़ा मुआशरे में कुझु अहिड़ा इंसान आहिनि जेको पंहिंजी लाइफ खे हिकिड़ो मज़ाक सम्झनि था त ग़ैर ज़रूरी हरकत या इवन के हिकिड़ी ख़तरनाक शइ खणी करे उन सां उनखे लोडेड करे उहो पाण ते खणी करे सिर्फ़ु हिकिड़े टिकटॉक ठाहिण लाइ हिकु ॿिनि सेकेंड लाइ ऐं हिकिड़े लाइक्स जे लाइ मूंखे ॾाढो ॾुख थियो मूंखे इलाही ॾाढो ॾुख थियो इलाही अफ़सोस जी ॻाल्हि आहे पर जेको आहे अच्छा छा तव्हां छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि ते मां त अक्सर पंहिंजे प्रोग्राम्स में इन ई हवाले सां ॻाल्हियूं कंदो रहंदो आहियां त इंसान खे लाइफ खे अल्लाह ताला जो हिकु तोहफ़ो सम्झणु घुरिजे ऐं जेका ज़िंदगी असांखे मिलियल आहे कोशिशि कजे त इन सां खेॾिजे न छो जो अल्लाह ताला जी अमानत आहे ऐं अमानत में ख़यानत न करणु खपे एग्जैक्टली अॼुकल्ह त जेके नौजवान आहिनि न तव्हां ॾिसो जेके बाइकूं हलाइनि था उहे रोड ते निकिरनि था उन्हनि खे फील ई नथो थिए त असांजी का ज़िंदगी असांजी आहे मां हमेशह इहो चवंदो आहियां त ठीकु आहे तव्हांजी ज़िंदगी अगरि तव्हांखे महसूसु नथो थिए यकीनन ईंदासीं त ॾिसो हिकिड़े टिकटॉक जी वीडियो ठाहिण ते मोस्टली जेको इहा ॻाल्हि करणु थी चाहियां त कल्ह बि असांजे प्रोग्राम में हिकिड़ो ब्लॉगर यूट्यूबर आयो जी हुननि बि उहा ॻाल्हि कई त आई वॉन्ट टू बी अ ब्रांड मूंखे ब्रांड ठहिणो आहे मतिलबु हिकिड़ी फेमस थियण लाइ हिकिड़े लाइक्स जे लाइ तव्हां अहिड़ी शइ खणी एतिरे हथियार खणी करे तव्हां पंहिंजी लाइफ सां एतिरो कयो हिकिड़े सिर्फ़ु कुझु चंद जी सेकेंड्स जे लाइ कुझु लाइक्स जे लाइ इन ते छा चवणु चाहींदो थोरी देरि पहिरियां मैम हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त स्ट्रगल लाज़मी हूंदो आहे सही ठीकु आहे जेको राति जो राति में तव्हां टिकटॉक ते अची करे चंद लाइक्स जे करे तव्हां पंहिंजी फैमिलीअ जो कोन था सोचो तव्हां पंहिंजो नथा सोचो तव्हां चओ था त असांखे अॼुकल्ह ईअं बि अथां उमूमन तौरु तव्हां चवंदो न तव्हांखे केरु लाइक कंदो तव्हांखे मैसेज कंदो मूं तव्हांखे लाइक कयो आहे तव्हां मूंखे लाइक कयो मूं तव्हांखे रिक्वेस्ट मोकिली आहे तव्हां मूंखे रिक्वेस्ट मोकिलियो मतिलबु माण्हुनि जो चरियोपन अची वियो आहे असांखे लाइक मिलनि इंतिहाई ग़लति आहे कोशिशि कजे त इन खां इलाही परे रहिजे ऐं इहे जेके लाइकनि जे करे पंहिंजी ज़िंदगीअ सां इंसान न खेॾे
सही यकीनन पंहिंजी मज़ाक त सही आहे त हुकूमत जेके आहे नी चीज खे बैन करे बैन कयो ऐं बिल्कुलु बैन कयो जेको इंसान पंहिंजे नॉन सीरियस थी करे पंहिंजी लाइफ सां मज़ाक था करनि खेॾी था वञनि पंहिंजी जानूं ज़ाया था करनि तव्हां छा चवणु चाहींदा मां हिन मामले में चवणु चाहींदुसि असांजी जेका हींअर मुआशिरे में न्याणियुनि जी जेका हले पई या टिकटॉक छोकिरियुनि में सही सही इहा बि तमामु घणो ग़लति आहे सही ऐं इन में अहिड़े क़िस्म जा छोकिरा आहिनि जेके वांदा आहिनि सही या ग़लति ज़हनियत रखण वारा आहिनि सही ॿिए खे नुक़सानु पहुचाइण वारा आहिनि त पोइ नंढड़े ॿारनि जूं जेके आहिनि तालीम बि मुतासिर थिए थी सॼो ॾींहुं रुॻो टिकटॉक जी ॾे वठि लॻी पई आहे टिकटॉक ठाहिनि ऐं मोकिलिनि शेयर कनि सही इन मामले में गवर्नमेंट जेको आहे सो कदम खणे त हर बार गवर्नमेंट खे चुकिया उन शइ खे बैन बि कयो वियो बैन करे वरी खोले वियो ज़ाहिर ॻाल्हि आहे उन ते पोइ एहतजाज थियनि था थियनि था अगरि तालीम किथे बंदि थी वञे कंहिं ॻोठ में जेको आहे टीचर्स कोन था अचनि उन ते कोई एहतजाज कोन थो थिए ॾिसो न हाल ई में जेको हिकिड़ो वाक़ियो इन टिकटॉक ते बि थियो त हुन पंहिंजी छोकिरी पंहिंजे पीउ खां 2 लख रुपया घुरिया त मां टिकटॉक ठाहींदसि सही त जॾहिं हुनजे फादर हुनखे इनकार कयो त हुन घर जा सामान साड़े छॾिया बाहि ॾेई ऐं अॼु उहो जेल में पई आहे हाणे इहो ई आहे त हिकिड़ी लाइफ खे सुठे तरीक़े सां हलाइणु घुरिजे न हलो शौक़ु आहे शौक़ खे शौक़ जी हद में रहिजे माना हिकिड़ो संजीदो फोबिया न कजे फोबिया तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो हुन वाक्य में त लाइक मूंखे मिलिया या तव्हांखे मूं लाइक ॾिना त तव्हां मूंखे छो न ॾिना सही बसि इहो ज़िदबाज़ी जेका आहे न इहा बि हिकिड़ी ज़हन खे ख़राब करण वारी शइ अच्छा तव्हां चयो त असांजी जेको तारीफ़ थिए को असांजो माण्हू नालो ॻाइनि या असांखे पसंदि कनि या असां अखियुनि जे सॼी महफ़िल में तारा थी वञूं त उहो असांजे पहिरियों बि ॾिसो ही टिकटॉक सोशल मीडिया कोन हुयो प्रिंट मीडिया हो इलेक्ट्रॉनिक मीडिया हो त उन में कीअं माण्हू पाण खे मञ रहे पंहिंजे इख़लाक़ सां ऐं पंहिंजे कम सां पंहिंजे करियर सां पंहिंजे इवन चाहे उहो उस्ताद हुजे कोई डॉक्टर हुजे या कोई नंढो मुंढो आर्टिस्ट हुजे या कोई स्किल्स रखंदड़ हुजे यकीनन जेकी शइ हूंदी आहे उहा एनहांस थी दुनिया ताईं हुनजी ख़बर पइजी वेंदी आहे मां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदो हलमि नंढड़ी ॻाल्हि आहे इहो त हिन वक़्तु जेको टिकटॉक ते हले पियो तव्हां ॾिसो कहिड़ा कहिड़ा कॉन्टेंट अचनि था टिकटॉक ते ठीकु आहे इहो सभ खां पहिरियों असांजी पंहिंजी ग़लती आहे ग़लती असांजी इन जे करे आहे अगरि असां फॉर एग्ज़ाम्पल 2 के शयूं पियूं आहिनि अगरि असां ग़लति शइ खे इग्नोर कयूं सुठी शइ खे प्रमोट कयूं त माण्हू ख़ुद ब ख़ुद सुठी शइ ठाहिण शुरू कंदा सही इहो बि चवणु चाहींदी आहियां त जेको पॉज़िटिविटी छड़ो ॾेखारियो अगरि को ग़लति वीडियो ठाहे पियो का ग़लति वीडियो आहे तव्हां हुनखे इग्नोर कयो तव्हां लाइक करो कमेंट करो बिल्कुल सॉरी टू इंटरप्ट हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा शहजाद वीडियो लाइकानी खां मिल रहा है अमा के भले कर प्रोग्राम सुबह मेरा में की पे गुजरे सुबह ता जी है छा छा चाहिए सब का पहली त सुबह साण सुना मेहमान वेठा आहिनि सुबह मेहरान जे सेट ते सभिनी जे भली कर पंहिंजे सां ऐं उन खां पोइ ज़बरदस्त टॉपिक ते हले त जेको अॼुकल्ह रुझान थी वियो आहे असांजे ख़ासि करे नौजवान तबके में त तालीम खां हटी करे मोबाइल केॾी महिल ॾिसूं था ऐं वेठा था पर उन सां गॾोगॾु पढ़ाई था इहो ॾिसणु घुरिजे तालीम आहे छा तव्हां तालीम तरीक़े सां ॻोल्हे कयो भला या वरी असां जेकॾहिं फेसबुक ते था अचूं त फेसबुक ते बि असांखे नौजवाननि जो एतिरो सारो तबिको मिले थो जेकी कुझु कमु करण लाइ फॉर एग्ज़ाम्पल हुनजो असां मिसाल ईअं वठूं त असां सुठो कमु कयूं था कंहिं बि फील्ड में उहो सोशल वर्क हुजे तालीमी हवाले सां हुजे या को ॿियो कमु हुजे उते तव्हांखे कॾहिं बि को पॉज़िटिव कमेंट कोन मिलंदो को लाइक कोन मिलंदो बट एट द सेम टाइम तव्हां का अहिड़ी वीडियो रखी छॾियो ऐं उहा मज़ाया वीडियो हुजे उन में हुननि खे कुझु मिले न मिले पर उते तव्हां सां हरू भरू जा माण्हुनि जा कमेंट हूंदा हा ॾाढो सुठो हीअं न करणु घुरिजे हीअं करणु घुरिजे तव्हांजी वीडियो अॻिते वेंदी त इन हवाले सां छा थो थिए माण्हू हुन शइ ॾांहुं एक्टिव था थियनि त इन जे हवाले सां
असांजी हुकूमत या अहिड़ा सेशन्स हुजनि घुरिजनि पोइ उहे भली ऑनलाइन हुजनि त असांजो जेको नौजवान तबिको आहे उन्हनि खे ख़बर पवे त सोशल मीडिया जो जेको यूज़ आहे कहिड़े तरीक़े सां कजे। रिसेंटली कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो आहे टिकटॉक जे हवाले सां त हिकिड़ो नौजवान हुयो वीडियो ठाहींदे ठाहींदे हुनजी डेथ थी वई। त ॾिसो त खोड़ सारा वाक़िया आहिनि इन्हनि सां असांखे बचण लाइ पोइ उहो कैमरा जे थ्रू असां वठी सघूं या हुन सां गॾोगॾु ॿियूं शयूं आहिनि जिन सां असां करे इन्हनि खे सम्झी सघूं था। सही, बिल्कुलु सही था चओ, ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी भाउ। या बाक़ी अवेयरनेस हर इंसान हर शौर खे हर फर्द खे हुजणु घुरिजे। थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी रशिद छा चवणु चाहींदो इन ॻाल्हि इन्हनि जी ॻाल्हि त छा चवणु चाहींदो जेके असांजे कॉलर्स जेके न ॾिसो हर कंहिंखे सम्झ में अचे थी इहा ॻाल्हि जेकी आहे न असां लाइ जेको आहे सही कोन्हे। जेको इंसान आहे इंसान जेको आहे अशरफुल मखलूक आहे त सही ग़लति जो फ़ैसिलो करे मुंहिंजे लाइ सही आहे। यही वेठे चयोसीं असां त इंसान असांजे मथां इहो डिपेंड करे थो त असां कहिड़ी शइ खे प्रमोट कयूं था। अगरि असां ग़लति कॉन्टेंट खे अची करे प्रमोट कंदासीं त हर को उन ॾे वेंदो। अगरि असां उन्हनि खे इग्नोर करे जेको सुठो तव्हां ॾिसो टिकटॉक ते अक्सर तव्हांखे अगरि कंहिं रसूलुल्लाह जी का अहादीस मिलंदी मौला इमाम अली अलैहिस्सलाम जो को अक़वाल मिलंदो या का सुठी ॻाल्हि या कंहिं मौलवीअ का इस्लामिक या इंसानियत जे हवाले सां ॻाल्हि कई न उन ते तव्हांखे लाइक तमामु घटि मिलंदा, व्यूज़ बि घटि मिलंदा, लाइक बि घटि मिलंदा। जंहिं ग़लति कॉन्टेंट ठाहिया आहिनि न उन्हनि ते तव्हांखे मिलियन में जेको लाइक्स मिलंदा। पोइ न चाहींदे बि जेको सही आहे उहो बि ग़लति राह इख़्तियार थो करे त मूंखे लाइक्स मिलनि, उहो बि रस्तो इहो इख़्तियार करे। इन जे करे असांखे मां स्पेशली व्यूअर्स खे चवंदुमि त बहितर इहो आहे त तव्हां पंहिंजो ज़हन बदिलियो। ॿियनि खे तव्हां वञी करे अगरि तव्हां हुते 4 गारियूं ॾिनियूं या कुझु बि वञी तव्हां हुते लिखियो या कुझु बि वञी तव्हां चयो उहो हुनखे हू सम्झंदा त ठीकु आहे इहो असांजी हिकिड़ो फैम आहे, असां फैम पिया थियूं इन जे करे उहो तव्हांखे जेको हेट पिया कनि। पर बहितर इहो आहे तव्हां हुनखे लाइक न करियो, कमेंट्स न करियो, इग्नोर कयो, तव्हां सुठी शइ खे प्रमोट कयो। जी जी मुमताज़ तव्हां ॾिसो ही हाणे सोशल मीडिया तो फेसबुक ही सभु शइ प्लेटफॉर्म जॾहिं तव्हां पंहिंजे वक़्त में जॾहिं इन शइ खे माना सोचो था त अगरि तॾहिं हुजनि हा या अहिड़ी शइ हुजे तव्हां माना वधि में वधि केतिरो हिन खां फ़ाइदो वठो, कहिड़ो यूज़ वठो आहे, कहिड़ो तव्हांखे फ़ाइदो थिए आहे इन में, तव्हां इन शइ खे कीअं ॾिसो आहे? उन वक़्तु सिर्फ़ु टीवी आई हुई। हा बिल्कुलु असांजे दौर में सभु ब्लैक एंड वाइट सही ऐं हिकिड़ो चैनल हलंदो हो। सही सही नेशनल हिकिड़ो चैनल। हा बिल्कुलु इहो इन जो पाकिस्तान। अच्छा हाणे उन में बि असां पाड़े में वेंदा हुआसीं उहो ड्रामा ॾिसण, जेदी जा ड्रामा ईंदा हुआ तमामु ईअं मज़ाया हूंदा हुआ न। पोइ बसि उते जहिड़ो को उन्हनि जे कमरे में एॾो इहो गोड़ थी वेंदो, सभु रश हूंदी हुई। इहो बि मतिलबु पंहिंजो बाक़ी इहो माना पंहिंजाइप हूंदी, प्यार हूंदो त पाड़े वारा जेके सभु पाड़े वारा अची। हाणे त हींअर एतिरी एलसीडी हाफ ऑफ हींअर त केरु कोन थो कंहिंखे पुछे कोन थो कंहिंजे घर में हिकु घर में 4 टीवियूं आहिनि, हिकु घर में 4 टीवियूं आहिनि ऐं इन ॻाल्हि ते कंटिन्यू कंदासीं। लेकिन हूअ बि दिलि चवंदी आहे। सही सही जी 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 दिलि चवंदी त कंहिंजे घर माण्हू वञी मिलण हिकिड़ी मोहबत सां माण्हू वेंदो, पर उहो रिस्पॉन्स हाणे कोन थो मिले। सही आउं इन खे कंटिन्यू कंदमि लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन हिन प्रोग्राम सां तामुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे ऐं कारे नमूने जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तामुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे हिकिड़ी कॉल मौजूदा कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी पंहिंजो तारुफ़ कराईंदा, केरु किथां खां? तव्हां पंहिंजी टीवी जो जेको आवाज़ जेको आहे तव्हां बंदि कयो ऐं पोइ असांजो जेको आहे पंहिंजो तारुफ़ करायो। जी हाँ कुर्बान ॻाल्हायो कराची खां। अमांखे भले कार ऐं कराची जे कहिड़े इलाइक़े खां? असां वेठा आहियूं कराची जे लाइ के डिफेंस में। डिफेंस में थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम जे हवाले सां ऐं कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी? प्रोग्राम ॾिसो था रोज़ाना ॾिसो था माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। अॼु त अवांजो महिमान आहे राशिद भाई। महिरबानी थैंक यू। जी 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 छा चवणु चाहींदा? जी तमामु ज़बरदस्त हुजे थी। सही सही। अच्छा सकाफ़त जी केतिरियूं तयारियूं आहिनि तव्हांजी पाण? जी सकाफ़त जी केतिरियूं तयारियूं आहिनि तव्हांजूं? सकाफ़त जी फुल तयारी लॻी पई आहे माशाअल्लाह। इंतज़ार कयूं था सकाफ़त जो ॾींहुं अचे। थैंक यू महिरबानी, थैंक यू सो मच। कहिड़े ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो।
अच्छा जी मूं पहिरियों ॻाल्हि कई न त इंसान जेको पंहिंजी ख़्वाहिश को टैलेंट जेको आहे हमेशह रखंदो आहे त मूंखे लाइफ में कॾहिं मौक़ो मिले त आउं जेको आहे हीअं एक्ट हीअं करे सघां ख़ासि तौर ते वरी जॾहिं हू आर्ट सां रिलेटेड हुजे आर्ट सां कंसर्ट हुजे आर्ट में त सॼे सभु कुझु समाइजी थो वञे सिंगिंग बि अची थी वञे एक्टिंग भी अची थी वञे या डायरेक्शन अची थी वञे या मेकअप में अची थी मतलब काफ़ी ओवरऑल सभु चवण सां इवन की पेंटिंग वेंटिंग या म्यूज़िशियन या सभु कुझु हुन में ओवर थी माना आर्ट हिकिड़ो अहिड़ो फन हूंदो आहे जिन सां कंहिं न कंहिं हर इंसान में को आर्ट जो टैलेंट हूंदो ई हूंदो आहे लेकिन उनखे सम्झणु उनखे एनहांस करणु कॾहिं कुझु इंसान पाण बि सम्झींदा आहिनि या कोई अहिड़ो उस्ताद जेको हूंदो आहे उन में उहो क्वालिटी सम्झी वेंदो आहे की इन आर्ट में परफेक्ट आहे जीअं जी मुमताज़ जेको आहे असांजी जेकी मोस्ट सीनियर जेके प्रिंसिपल असांजी हाणे ख़ैर सां रिटायर थी करे पंहिंजे इन फन खे पंहिंजे इन टैलेंट खे जेको कंटिन्यू करणु चाहिनि थियूं हुननि खे ख़ूबसूरत आवाज़ बि आहे ऐं हू सिंगिंग जो शौक़ु रखनि थियूं त पहिरियों हुननि खे पुछणु चाहींदमि त इहो भला शौक़ु कहिड़ी एज खां कीअं ऐं हाणे वञी करे जेको आहे हुननि पंहिंजी उहा विश जेकी आहे पूरी कई आहे उहा कीअं जी असल में थी मूंखे नंढा खां वठी लिखण जो हो अच्छा ऐं उन वक़्तु मां नंढा नंढा शेर लिखंदी अच्छा मां शाइर पर हा बिल्कुलु शाइरी कंदी हुअसि ज़बरदस्त पोइ मुंहिंजी हिकिड़ी दोस्त हुई हुते एडवोकेट जी धीउ हुई माशाल्लाह अञा ताईं असांजो फोन ते ॻाल्हाइण माशाल्लाह माशाल्लाह हू बि पंहिंजो नानी ॾाढी थी वई आहे सही सही बहरहाल हुन चयो त ममता हाणे तूं जॻह शाइरी वग़ैरह करी पई तूं अख़बारुनि में बि ॾे सही हुनमें कावश में ॾे या हिननि अख़बारुनि में ॾे पोइ मूं सोचियो त हा हाणे मां जेके आहे न इहे शाइरी सॼी लिखी अख़बार में हिकिड़ी कॉल आहे इथो ई कंटिन्यू कंदमि हेलो अस्सलाम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदो गुलाम अब्बास मेमन पियो ॻाल्हायां लाटकाने खां थी अव्हांखे भलिका बाबा जा प्रोग्राम सुबुह में जी कीअं पियो गुज़रे सुबुह ऐं छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां वॾी महिरबानी तव्हांजी अॼु टिकटॉक हिन जे बारे में त जी वाह ॾिसो असांजे पेरेंट्स जी ग़लती आई आहे अच्छा सही टिकटॉक या इहे टच सेल जेके हुयूं अॻु में न हुयूं इहे या नंढड़े नंढड़े ॿारनि खे बि टच सेल ॾेई छॾियूं आहिनि जंहिं ते गेमियूं वग़ैरह खेॾनि था उन्हनि ॿारनि ते कहिड़ो असर हुननि जी आईसाइट वीक थी थी वञे फिज़िकली मेंटली पोइ डिस्टर्ब था थी वञनि इहे त असांजा पेरेंट्स जेके न ख़्याल ई कोन था कनि ऐं इहे जेके मोबाइल कंपनीज़ जेके आहिनि इन्हनि खे इहो बाउंड कयो वञे त 18 इयर्स ताईं जेके आहिनि न उन्हनि खे मोबाइल अलो कनि उनखां नंढड़ा ॿार मासूम उहे जेके नंढा आहिनि न छोकिरा बिल्कुलु उहे टिकटॉक जे हिन में अची विया आहिनि त बसि हुननि लाइ हिकिड़ो नशो थी वियो आहे बिल्कुलु इन जेके गवर्नमेंट आहे इन ते गवर्नमेंट एक्शन खणे बिल्कुलु सही था चओ गवर्नमेंट हर दफ़ा इनिशिएटिव वरितो आहे लेकिन मां पाण पुलिस में ड्यूटी कंदो आहियां जॾहिं टिकटॉक ठाहींदा आहिनि न पुलिस वारनि खे अब्यूज़िंग लैंग्वेज यूज़ कंदा आहिनि इहे नंढड़ा छोकिरा अब्यूज़िंग लैंग्वेज यूज़ करे उन्हनि खे ग़लति इशारा ॾेई करे उहे वञनि था विया पोइ उन्हनि खे छा कजे नंढड़ा ॾिसो त पकड़जनि था जंहिं महिल इहे हिननि खे वठूं था ओॾी महिल इहे मासूम आहिनि नंढड़ा बिल्कुलु सही था चओ हिननि जे करियर ते बि इफेक्ट पवंदो हिकिड़ो माना अजीब बुरो इन्फेक्ट हिननि जी लाइफ ते पइजी थो वञे बिल्कुलु बिल्कुलु इन पेरेंट्स वरी पुलिस खे ई ग़लति था ॻाल्हाइनि सही था चओ लेकिन असांखे सिविल पेरेंट्स जो ॾोह आहे इन में तकिड़ो पेरेंट्स जो ॾोह आहे सही बिल्कुलु सही थैंक यू सो मच अञा पहिरियों इहो ॿुधायो प्रोग्राम कीअं पियो लॻे सताफती तव्हांजी छा इन शइ खे ॾिसो पिया टॉपिक ज़बरदस्त आहे मूंखे ॾाढो वणियो मां मुंहिंजी नंढड़ी आहे हुनखे मां पारस नालो पारस मां हुनखे चयो त मां अबू हेॾे खां कॉल कंदुमि मां हिननि खे ॿुधाईंदो पारस मूंखे चयो मुंहिंजी नंढड़ी चयो त अबू हे नंढड़े ॿारनि खे न खणणु ॾियनि न पारस सां त ॻाल्हि रहियो अगरि ॻाल्हाए सघी थी त पारस ॿार वई आहिनि अच्छा पारस खे मुंहिंजो सलाम ॾिजो ऐं मूंखे इलाही ख़ुशी थी ऐं नेक्स्ट टाइम यकीन उम्मीद आहे त पारस सां ॻाल्हाईंदी इंशाल्लाह ताला थैंक यू सो मच थैंक यू सो मच ॾिसो यकीनन असां जेके सिविल सोसाइटी या असांजे स्टेक होल्डर्स आहिनि या असांजे सिक्योरिटी जे हवाले सां किथे न किथे ॾिसो पंजे आङुरियूं कॾहिं बि बराबरि कोन हूंदियूं आहिनि हर को पंहिंजो पंहिंजो किरदारु इवन की घर में बि जेके ॿ भाइर हुजनि या भेणियूं हुजनि इवन की करे करे उहो औलाद जी अंडरस्टैंडिंग माउ पीउ सां न थी सघंदी आहे इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां हुननि खे अब्यूज़ कयो या हुनखे रिस्पेक्ट ॾियणु छॾे ॾियो
इहा कोन आहे, लेकिन जंहिंजी जेकी ड्यूटी आहे त उन हवाले सां कनि। जीअं टिकटॉक जे हवाले सां ॿीहर हिननि वाक़ई ॻाल्हि कई त अहिड़े क़िस्म जा जेके ग़ैर ज़रूरी मुनासिब जेके एक्शन उहे न करणु घुरिजनि। ॿी ॻाल्हि पेरेंट्स जी हिननि इहा कई त इहा बि सिहत आऊं पाण ॾिठो आहे त जेको आहे 2-3 सालनि जे ॿारनि खे जेके मदर हुनजो ॿार चुप थिए त हुनखे मोबाइल ॾेई छॾी त हीउ ॾिसो तव्हां हीउ वठो, हू बिंदरो पियो हुजे, हू पाण में पोइ पाण फोननि ते कचहरियूं कनि त इहे सभु शयूं जॾहिं ॿार को 2 सालनि जे ॿार खे को बहितरीन तरीक़े सां मोबाइल इस्तेमालु करणु अचे थो त हुन में आदत थी पई न, त उन शइ खां नथो रही सघे। त इहे सभु वक़्तु हिननि पेरेंट्स खे सोचणु घुरिजे, इहे चेक बैलेंस करणु घुरिजे। जी जी, तव्हांजे टैलेंट जे हवाले सां ॻाल्हि थी त माना तव्हां पोइ आर्टिकल्स बि लिखिया? जी जी जी, आर्टिकल्स वग़ैरह लिखिया आहिनि। ऐं जेके अॼुकल्ह जे माना हिसाब सां त असांजे कासिमाबाद में जेको पाणी आहे सो ॾाढो मेरो थो अचे। सही। ऐं इन सिलसिले में गवर्नमेंट कुझु उपाउ वठे त फिल्टर प्लांट हाणे जीअं डिफेंस में ख़ासि तौर ते फिल्टर प्लांट लॻल आहे, उते साफ़ सुथरो पाणी अचे। सही सही सही। पर ॿियनि इंसाननि खे बि ज़रूरत आहे, हर इंसान खे जेके राइट्स फंडामेंटल बुनियादी हक़, खाधो पीतो पाणी। उन सिलसिले में मां हाइड पार्क में लिखिया आहिनि, पर मां अञा पहुचाया न आहिनि। सभिनी चयो त तव्हां पहुचाईंदो त वरी पोइ तव्हां मूंखे ॻोल्हींदा त हर इंसान खे डोमेस्टिक इहो त ज़रूरत आहे न, हर इंसान माना कि डोमेस्टिक घरेलू जेकी औरत हूंदी आहे त उनखे जमहूरियत में ॻाल्हाइण जो हक़ आहे। ही डेमोक्रेसी में असां रहूं था, हर कंहिंखे पंहिंजी आवाज़ उथारण जो हक़ आहे, हर कंहिंखे डेमोक्रेसी जो इख्तियार आहे। सही। पर पोइ जेका सेक्रेटरी मां ॿी कॉल वठी वठो। कॉल आई। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी, केरु किथां खां? मूंखे भली कार प्रोग्राम सबब मेराण में। जी, छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम में? कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी? जी जी जी, कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी? प्रोग्राम कीअं पियो लॻे? प्रोग्राम भलो। महिरबानी महिरबानी। ठीकु आहे, थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जी, हाणे को भला तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ असांखे ॿुधण जो मौक़ो मिलियो। अॼु मूं हिकिड़ो पहिरियों गीत लिखियो, लोरी। लोरी, हा, उहा पंहिंजी न्याणी शादी करायमि त उन जेको आहे हिकिड़ी जो हुई न्याणी त ज़ाहिर त वरी उन्हनि जो अचण वञण कोन रहियो, वरी साहुरनि जेको आहे सो उन्हनि जो अचण वञण बंदि करे छॾियो। पोइ मां कॉलेज में वेई हुई, इहा पहिरीं लोरी लिखी, उन खां पोइ ॿी बि शाइरी काफ़ी मूं लिखी आहे जेका अञा किताबी सूरत में मूं कोन आंदी। ऐं इहा लोरी ॿुधणु चाहींदमि जेके तव्हां पंहिंजी न्याणी जी लिखी। अल्लाहू 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 अल्लाहू, माओ जी तूं दिलेड़ी, माओ जी तूं दिलेड़ी, पियो जी तूं प्यारी। अल्लाहू 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 अल्लाहू। ऐं हिकिड़ो सिंधी ते बि शाइरी मूं लिखी आहे, उहा बि मिसरा ॿुधाईंदसि। बिल्कुलु बिल्कुलु। सिंध अमर जो सुर अला मां गाया थी, मां गाया थी। सिंध अमर जो सुर अला मां गाया थी, मां गाया थी। सिंध अमर जो सच अला, सिंध अमर जो सच अला, वर जाया थी, वर जाया थी। सिंध अमर जो सुर अला मां गाया थी, मां गाया थी। वाह वाह, जबरदस्त जबरदस्त, इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में काफ़ी शाइरी मूं वटि लिखी पई आहे, ॿारनि जूं शाइरियूं आहिनि। सही। अच्छा, शाइर को बड़ी इहो छो शौक़ थियो त भला सिंगिंग तसव्वुर में ईंदो आहे। अच्छा, एक्चुअली जेके शाइर माण्हू थींदो आहे न त तसव्वुर में ॻाल्हियूं घुमंदियूं आहिनि त उहो ज़ोरी कलम हथ में अची वेंदो आहे। सही सही। जॾहिं कलम हथ में ईंदो आहे त उहो पाण ई शुरू कंदो आहे। हर शाइरी जो वरी पंहिंजो हिकिड़ो एहसास आहे। सही सही, बिल्कुलु। तसव्वुर आहे। जीअं हाणे तव्हां मूंखे ॾिसो पिया, तव्हां मुंहिंजो जेकॾहिं तसव्वुर कंदो त जीजी मुमताज़ जेका आहे हिन उमिरि में बि कुझु करणु चाहे थी। इन करे जो हुज़ूर साईं बि चयो आहे त ॼमण खां वठी क़बर ताईं जेको आहे सो तव्हां सिखंदा रहो, सेखारींदा रहो। इन सिलसिले में सही सही। तव्हां जेकॾहिं तसव्वुर मुंहिंजो रखंदो त ॿ टे
उन्हीं तसव्वुर में 2-3 लफ़्ज़ लिखी सही अच्छा लिखी करे वरी पोइ ॻाइण जो बि शौक़ु थी वियो त मतलब आवाज़ बि पंहिंजो हुजे उन्ही में ई करियो इहो त वरी हाणे नंढाइप में पिया ॻाईंदा हुआसीं त मां चवंदी त तव्हां ॻाइणा ठहंदो ॻायो त ॿी भेण मुंहिंजी ॻाईंदी उहा उन जो आवाज़ सेम इट इज़ मैडम नूरजान जहिड़ो वाह जॾहिं कॉलेज में हुन मैडम नूरजान जो हिकिड़ो गीत ॻायो हो त हुनखे चवंदा ई हुआ त सेकेंड मैडम नूरजान उन वीचारे जो इंतकाल थी वियो पर असां ॿई भेणूं हूंदा हुआसीं पोइ हिक ॿिए खे वेठा गीत ॿुधाईंदा हुआसीं उन ज़माने में त तव्हांखे यादि आहे रेडियो रखण जी वधी इजाज़त कोन हुई अच्छा असांजा वॾा एॾा सख़्तु हुआ असांजो बाबा जो रेडियो असां बाबा ईंदो हो ऐं ॿुधंदा हुआसीं त बाबा टाकण ते माना होॾे आयो आहे दरवाज़ो खड़काईंदे बाबा रेडियो लिकाए लिकाए ज़िंदगी तव्हां गुज़ारी उन सां गॾोगॾु तव्हां एॾे सुठे अचीवमेंट पंहिंजो करियर हिननि हासिल कयो केतिरी माना इहा सभु शइ ॾिसी करे ऐं पंहिंजी टैलेंट खे बि कंटिन्यू कयो हालांकि हाणे असांखे एतिरी फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि न को रोक टोक आहे न झलपिक आहे लेकिन असांखे को अहिड़ो टैलेंट कोन्हे जिते असांखे स्किल्स कोन्हे जिते असां वधीक मज़ीद कमु करे सघूं अच्छा केतिरा मुर्तमैन आहियो तव्हांजे वालदेन जी तरबियत ते हिन एज में छा था ॾिसो तव्हां असांजा वालदेन जेको कयो उहो सही कयो इन करे जो तव्हां ॾिसो था त नंढी जेका टीन एज आहे इहा आहे हिकिड़ी तूफ़ानी एज सही तूफ़ानी एज आहे हाणे इहा तूफ़ानी एज जेका आहे सा वॾी 18 सालनि ताईं हले थी उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता माण्हुनि जे ज़हन में काफ़ी ॻाल्हियूं अचनि थियूं सही मैच्योरिटी जे तरफ़ वञे थो त हाणे जेके सख़्ती कनि था पेरेंट्स त उन्हनि जो हक़ आहे ऐं ख़बर आहे उन्हनि खे छा सही आहे छा ग़लति आहे छा ग़लति आहे सही हिन एज में ग़लतियूं थी सघनि थियूं न सही सही बिल्कुलु सही अथव उन्हनि खे थोरो एज ई अहिड़ी आहे तव्हां छा चवणु चाहींदो तव्हां जेको बाबा साईं खे चवंदो हा ऐं स्कूल वञा पियो पोइ तव्हां खेॾण हलिया वेंदा असल में वालिद जेको हूंदो आहे या वालदा जेकी हूंदी आहे न अगरि हू केॾो बि गुस्से में अची करे तव्हांखे कुझु बि चवनि त हू तव्हांजी इस्लाह पिया कनि ऐं अक्सर मां नौजवाननि खे या जेके बि शायदि घटि इल्म वारा जेके बि आहिनि पोइ असां बि इहे ई क़दम खयां हुया जॾहिं वालिद या वालदा गुस्से में ईंदा हुया या हिकु ॿ थप्पड़ हणी छॾीनि त फौरन घर छॾे हली वञनि घर छॾे निकिरी वञनि ॿाहिरि असां न ईंदासीं ईंदासीं पोइ घर वारा परेशान पोइ वालदेन उते उहो ख़ामोश थी वेंदा औलाद आहे छा कयूं बुख लॻंदी आहे पोइ घर मोटी मां हिकु राति कोन आयुमि मां नाराज़ थी हले वियुमि मां दोस्तनि वटि तरसी पियो हिकु राति न आयुमि पोइ उन खां पोइ सुबुह जो मुंहिंजो पतो पुछाए थी निकिता मूंखे वठी आ घर पहुतमि जूता शुरू प्यार सां बसि कुझु नथा चऊं ठीकु आहे अचो अचो घर रसियमि न पोइ अबूअ जी लकड़ उभी हुई चलो इन ते मदद कजे दीदी लेकिन हिकिड़े शॉर्ट कम से ब्रेकअप हो नाज़रीन हिन प्रोग्राम तावन के टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान है सिंधी मेज़बानी राज़ में टपाल मेज़बान चाहे है कार्य नमन जो ससगत रहजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान है सिंधी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे है ऐं तव्हांजो साथ बि फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 02221028855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं असांखे ॿुधाईंदा तव्हांजी जेके सकाफ़त जी कहिड़ी कहिड़ी तयारियूं आहिनि ऐं कहिड़ी जॻहियुनि ते तव्हां घुमण वेंदा या फैमिली गैदरिंग्स जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु जेको SOPs खे जेको आहे बिल्कुलु स्ट्रिक्टली असां फॉलो कंदासीं छो त हींअर कोविड जी सूरत हाल तव्हां ॾिसो था त डे बाय डे असांजे हैदराबाद शहर में पॉज़िटिव केसिस एॾा वधंदा था वञनि ईअं न सम्झो त असांजो जेको आहे सभु शइ लाइफ रूटीन में हाणे ॾिसो वरी वापसि जेको आहे टाइम 8 बजे ताईं जेके असांजी मार्केट्स वग़ैरह शॉप्स वग़ैरह थी विया आहिनि इहा छाजे करे जेको असां जेको 6 महीननि जी एॾी केयर कईसीं उहा असां जेके पंहिंजी 6 महीननि या 7 महीननि जेके लॉकडाउन स्मॉल लॉकडाउन जे दौरान असां जेके पॉज़िटिव पेशेंट खे नेगेटिव कयोसीं उहो असांजी चिड़ी छा ज़ाया थी वई उहो छाजे वजह खां त असां जेको केयरलेस थी वियासीं चयोसीं त बसि हाणे कोरोना एग्ज़िस्ट ई नथो करे असांजी पंहिंजी लाइफ पंहिंजी रूटीन ते अची वई उनजी वजह खां ॾिसो स्कूल्स हिकु ख़ैर मस जेको स्कूल्स खुलिया हा वरी वापसि ऑनलाइन सिस्टम ते अची विया त जेको SOPs खे जेको आहे पंहिंजे कल्चर डे सां गॾोगॾु इन खे बि पंहिंजे इनहेंस कंदासीं मास्क
सोशल डिस्टेंस ऐं बार बार जेके हैंड सैनिटाइज़र सां हथ जेके असां पंहिंजा वॉश कंदासीं ऐं ॿियनि खे बि इहा आहे जेको आहे तजवीज़ कंदासीं त तव्हां बि जेको आहे ख़्यालु कयो ऐं हथ न मिलाईंदो हथ जोड़ींदासीं सभिनी सां त इहे इन सां ई जेको आहे असांजो जेको आहे प्यार कुर्ब इज़त जेकी आहे हमेशह वधंदी ऐं पाण सां गॾो गॾु ॿियनि जो बि ख़्यालु थींदो। अच्छा राशिद, तव्हांजी छा एक्टिविटीज़ आहिनि, कहिड़ो क़िस्म जेको कल्चर ते ड्रेस तव्हां पंहिंजे लाइ सोचियो ऐं कहिड़े ड्रेस हुजणु घुरिजे? वाइट ई हूंदो आहे, तक़रीबन वाइट ई पाईंदा आहियूं ऐं वेस्ट कोट जेको हूंदो आहे अजरक जो हूंदो आहे, टोपी हूंदी आहे। पर मां तक़रीबन कलाक खनि वेंदो आहियां, उन खां पोइ मुंहिंजा प्रोग्राम्स हूंदा आहिनि, वरी मां जेके दोस्तनि खे इनवाइट कंदो आहियां उहे ईंदा आहिनि, वरी उन्हनि सां गॾु वेही करे प्रोग्राम कंदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। त पोइ कहिड़े क़िस्म जा तव्हां ॾिसंदव त माना सॼो जेको माहौल हूंदो आहे टोपी अजरक वर्स गॾु जो ऐं हिक ॿिए सां आदर भाव जो थींदो आहे, वरी सेलिब्रेशन थींदा आहिनि हिन वक़्तु हूअं त चवंदा आहियूं त सभिनीनि सां गले मिली हथ मिलायो, पर हिन वक़्तु इहो ई चवंदासीं न गले न मिलो न हथ मिलायो, परे खां चइजो कीअं आहियो, ख़ुशि आहियो, हथ ॿुधी करे। सही ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो जो हिन वक़्तु हालात अहिड़ा पिया हलनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो केयर असांजी सेफ्टी आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु, जेतिरो असां केयर कंदासीं उन वाले बिल्कुलु। अच्छा, तव्हां उहे मोस्टली जेको तव्हांजी पोइ सुबुह केॾी महिल थींदी आहे वक़्तु कीअं पोइ पहिरियों कमु ज़ाहिरी करे घर जो बि त बर्डन हूंदो, घर जे बि हवाले सां जेका फैमिली आहे उहा बिछिया रहंदा आहिनि। अच्छा, बिछिया मां हिते बैचलर रहंदो आहियां एंड अॼु खां तक़रीबन सेप्टेंबर खां पहिरियां जेके बि 8 साल गुज़रिया आहिनि, मुंहिंजी हमेशह जेका सुबुह थींदी उहा शाम जो 4 वॻे थींदी ऐं जेका नाइट थींदी उहा सुबुह जो 5 वॻे थींदी। छो भला? ऑन जेको नाइट ड्यूटी हूंदी आहे इन जे करे मुसलसल कमु करिणो पवंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ सुबुह जो वञी सुम्हंदासीं। इहो समझ में अचे थो इंसान जी जॉब अहिड़ी स्ट्रगल आहे, जेकी जॉब पॉलिसी अहिड़ी आहे। त मां अॼु ताईं फुज़ूल में जेके 8 साल पोयां रहिया आहिनि जेको सो कॾहिं बि फुज़ूल में घुमण न आया वियो, पंहिंजे कम सां कमु। इवन 15-15 ॾींहं ऑफिस में हूंदो हुयुसि, कॾहिं मां दरवाज़ो ॿाहिरि न निकिरंदो हुयुसि, मुसलसल ऑफिस में हूंदो हुयुसि, ख़बर कोन पवंदी त ॿाहिरि झुड़ आहे सिज आहे, पोइ को दोस्त अची चवंदो अॼु बारिश पई पवे, अॼु झुड़ थियो हुयो, अॼु थियो, अहिड़ा हालात। ऐं हाणे जेको आहे हाणे वरी थोरी रूटीन चेंज थी वई आहे, हाणे तक़रीबन सुबुह जो 10-11 वॻे ताईं मॉर्निंग थी वेंदी आहे, राति जो तक़रीबन 1-2 थी वेंदो आहे, प्रोग्राम्स वग़ैरह करे वरी थोरो एडिटिंग वग़ैरह जो कमकार हूंदो आहे उहो कंप्लीट करे पोइ 1-1.5 वॻे माण्हू वेंदो, पर हीअ जेकी आहे मोबाइल सो इंतिहाई ख़राबु आहे। यकीन कयो, राति जो तव्हां भले केतिरो बि ज़हन ठाहियो त मूंखे हिन टाइम ते सुम्हणो आहे न, उन वक़्तु मोबाइल ज़रूरु हलाईंदे 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 पोइ केॾी महिल मोबाइल ज़मीन ते, केॾी महिल तव्हां मोबाइल जे मथां, केॾी महिल मोबाइल तव्हांजे मथां, पोइ निंड अची वञे, पोइ टाइम न हूंदो, पोइ जीअं खुलंदी आहे सुबुह 10-11-12 बि थी वञे। अच्छा, असां सोचंदा हाणे जेको आहे न असां सोशल मीडिया चेक न कंदासीं, हिकदमि सां भला को ॾिसां को नोटिफिकेशन या को मैसेज जंहिंखे कयो ॾिठो या न ॾिठो, एतिरो चांहि जा आदी कोन्हे जेतिरा मोबाइल लथी आहियूं। सही त माना असांखे इन एडिक्ट करे छॾियो आहे पंहिंजो। बिल्कुलु इंतिहाई। असां अॻे जॾहिं 4 ॼणा वेहंदा न पाण पाण में कचहरी वेठा कंदा हुया, हींअर 4 वेहंदा न हर को पंहिंजे मुंहुं लॻो पियो हूंदो। अच्छा, इन सां हिकिड़ो इफेक्ट ॿियो बि पियो आहे, जीअं पहिरें जे वक़्त में ॾिसो काफ़ी शयूं मेमोराइज़ हूंदियूं, असांखे कॉन्टेक्ट नंबर असांखे मेमोराइज़ हूंदा, असांखे एड्रेस जेको कंफर्म जेको मेमोराइज़ हूंदा हुआ, नाला बि जेको बहितरीन तरीक़े सां असांखे मेमोराइज़ हूंदा हुआ, ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके असांखे मेमोराइज़ हूंदियूं हिन शइ जे न हुजण जी वजह खां। बिल्कुलु। हाणे ॾिसो स्मार्टफोन टेक्नोलॉजी, नंबर्स कॉन्टेक्ट्स वग़ैरह बि उन में, जीअं कॾहिं या त वरी पहिरियों डायरी जो दौर हूंदो त डायरीज़ ते नंबर लिखी करे सभु फुलफिल करे छॾंदा, त हाणे उहो बि कोई जेको आहे शौक़ु न, लिखण सां त अञा मेमोरी शइ थींदी आहे रिकनेस थींदी आहे, त हाणे जेके स्मार्टफोन इहे सभु शयूं को असांखे यकीनन पर करे असांजी मेमोरी जेकी आहे उहा घटि थी वई। हिन शइ मोहबतूं वधायूं बि आहिनि घटायूं बि आहिनि। अच्छा, वधायूं कीअं? इहो ॾिसो, अगरि तव्हां कंहिंखे टाइम ॾियो था त उन्हनि सां मोहबतूं वधंदियूं आहिनि, जंहिंखे तव्हां इग्नोर कंदा आहियो उन सां मोहबतूं घटि बियूं आहिनि। अॻे जेको दौर हूंदो शादी जी अगरि दावत ॾियण वेंदा हुआ न त पोइ हली मली कार्ड खणी वेंदा हुया, हाणे कॉल करे हलो भाउ जी शादी आहे सुभाणे ते अचिजे, न न हाणे वरी हिकिड़ो कार्ड छपराए पोइ उन जी फोटो कढी व्हाट्सएप कर, व्हाट्सएप रिसेंटली हिकिड़ी आई हुई हींअर ईअं दावत, मां हुनखे चयो मां वरी 1000 रुपया फोटो कढी व्हाट्सएप करे ॾींदीमांसि, तव्हांजे लाइ इहो ई सही आहे। सही, पर ॾिसो पहिरियों 500 या 600 या 1000 कार्ड्स बि ठहंदा, प्रिंटिंग थींदी, घर वञी करे, माना उहो हिकिड़ी अलॻि रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं जेकी लेडीज़ जूं ख़वातीन जूं, त घर वञी करे सॾु ॾियनि, दावत ॾियनि। अच्छा, पोइ वरी उन जी रिस्पेक्ट बि थींदी त बाबा घर अची करे असांखे सॾु ॾिनो। हाणे व्हाट्सएप ते बसि हिकिड़ो कार्ड प्रिंट कराए हर कोई ईअं। अॻे जेको हो न माण्हू मोहबत ॾींदो, हर घर मां मोहबत मिलंदी, हाणे हर घर में सियासत आहे, हर घर में पंहिंजे हिसाब सां। ॾिसो, मैन चए तव्हां भले अंदर में केॾो बि तव्हां कंहिंजे लाइ बुग़्ज़ रखो, पर ॿाहिरां लफ़्ज़ुनि में तव्हां हुनजो एॾो प्यारे इस्तक़बाल कंदा, हू चवंदो हीउ मुंहिंजो सभु कुझु आहे, पर जंहिं महिल हू ख़रास करे वियो
उन खां पोइ वरी ॿिए सां वरी उनजी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो परेशान इहा सियासत ई त आहे न मुनाफ़िक़त जंहिंखे चयो वञे सही सही चो त इहा शइ जेके आहे न उहे पिया अलाह बि उन इंसान खे पसंदि नथो करे बिल्कुलु जंहिंजी ॿ ज़बानूं हुजनि साम्हूं बि हुजे पिठ में बि हुजे लेकिन सही अच्छा अच्छा कल्चर जी जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजो सॼो डेज़ उन हवाले सां गुज़री था कॾहिं को ख़्वाहिश आहे जी तव्हां चओ त तव्हां बारिश बि न ॾिठी तव्हांजो केॾो टाइम त ख़्वाहिश अहिड़ी को विश आहे त अहिड़ी कहिड़ी जॻह ते तव्हां घुमो फिरो मुंहिंजी जेका ख़्वाहिश हुई न मां चयो त मां ज़्यादा खां ज़्यादा पढ़ाई करे कमीशन पास करे ऐं जेको सो SSP थिया अच्छा मुंहिंजी जेका दिली ख़्वाहिश हुई उहा इहा हुई पर कुझु हालात जी तंगदस्तीअ जे करे मजबूरन उन रस्ते खे अवॉइड करणो पियो छो जो जॾहिं ज़िंदगीअ में लाइफ में तव्हांखे ॿ रस्ता मिलनि न हिकिड़ो तव्हांजी सक्सेस ॾे वञे ॿियो तव्हांजी फैमिलीअ ॾे वञे उन मां तव्हांजे मथां डिपेंड थो करे तव्हां इम्पोर्टेंट कंहिंखे था सम्झो पंहिंजी लाइफ खे या फैमिलीअ खे पोइ असां के हूंदा आहिनि अहिड़ा जेके पंहिंजी ख़्वाहिशात खे हटाए करे फैमिलीअ खे इम्पोर्टेंट रखंदा आहिनि छो जो फैमिली आहे त सभु कुझु आहे अल्लाह ताला इहे एॾा हिकिड़ा अज़ीम रिश्ता ॾिना उहा ख़्वाहिश अहिड़ी तयारी लाइ असांखे बिल्कुलु पीसफुल माण्हू जेके न ई उनखे इहो हुजे त मूंखे हाणे जेको आहे बिजली जो बिल भरणो आहे न ई उनखे इहो हुजे त तोखे जेको आहे हिन टाइम ते महीनो पूरो थिए थो तोखे राशन हींअर बि मां अहिड़ी हवाले सां कोई इकोनॉमिकल अहिड़ा इशूज़ थींदा आहिनि त पोइ इंसान जो अहिड़े स्टूडेंट्स जो जेको माइंड डाइवर्ट हूंदो आहे ऐं मूंखे को अलाह ॾिनल ॾात वारा को अहिड़ा हूंदा आहिनि अहिड़ा एक्सपर्ट जो इन ॿिनि शयुनि खे मैनेज करण लेकिन इंसान जेको आहे कख बराबरि आहे कोई सब्र जो जेको ख़बर आहे जेको एतिरो बेमानू हूंदो कोन्हे जो एतिरो सब्र ऐं तहमुल सां बर्दाश्त करे सघे सघे तव्हां इन शइ खे छा चवणु चाहींदो पंहिंजे लाइफ जे एतिरे करियर में तव्हां यकीनन तव्हांजे तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त इहे ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायो पिया न इन्हनि सां 100 मसइला बि थियनि था ऐं इंसान जेको आहे सो पंहिंजे पाण जो जेका जेका ज़हनियत आहे न उहा ख़राब थी थी वञे असल में जेकॾहिं इंसान जो जेको अख़लाक आहे उनजी ज़हनियत सां रिलेटेड जेकॾहिं ज़हनियत हिकिड़ी सुठी हूंदी इंसान जे जेको अंदर में हूंदो वात में हूंदो त पोइ त अलाह बि उन ते राज़ी आहे अलाह बि उन ते राज़ी आहे ऐं इहो मुंहिंजो यकीन आहे पंहिंजे रब ते बिल्कुलु हाणे हींअर जॾहिं मूं रिटायरमेंट वरिती त मूं चयो मां कुझु न कुझु कयां गीत वीत इहे 2-3 कयमि पर पोइ वरी इहो थियो त मां छो न मां त जेके आहिनि से मज़ाहिया कुझु जेके आहिनि से ड्रामा उहे कया अच्छा माना ॾिसो अंदर में तव्हां जोली बि आयो त माना परफॉर्मेंस कया न कुझु अहिड़ा इंसान खे थोरा ॾुख लॻी वेंदा आहिनि अंदर में पोइ इंसान उन्हनि ॾुखनि खे मेटण जे लाइ जेको आहे न अच्छा इहो जोक टाइप जेको आहे न हाणे घर में वेहंदासीं या पंहिंजे मिटनि माइटनि सां वेहंदासीं त जोक टाइप जूं ॻाल्हियूं कंदसि उन्हनि खे खिलाईंदसि कंदसि त एॾो मां माना मूंखे छॾींदा ई न आहिनि त तूं चवंदा आहिनि त तूं अचो त 2-3 ॾींहं रहो त ॾाढी सुठियूं कचहरियूं थी करे इहो सुठी ॻाल्हि आहे इंसान जेतिरो अंदर जो जेको आहे अंदर खुली करे ऐं मज़ाक मस्ती करे इहो ज़रूरी आहे स्ट्रेस ॿिए खे माना ख़ुशि करणु ऐं इंसान उहो वरी तव्हांखे चए त तव्हां काॾे न वञो त अञा सुठो दिलि वरो थियो मूंखे पसंदि था करनि मुंहिंजे अख़लाक जी वजह खां मुंहिंजे रवैये जी वजह खां अच्छा ड्रामा माना कहिड़े हिसाब सां तव्हां माना हाणे कहिड़ो माना कॉमेडी मां सोचां थी कॉमेडी कयां अच्छा ॼण ॾिसो त थोरो मां हिन शइ सां जेको आहे मासी ख़ैरा सां अच्छा सो इहो थियसि त हुनजी एक्टिंग वणंदी हुई सही सही वरी घर में मूंखे चवण लॻा त तूं हाणे मासी ख़ैरा आहीं सही वारा तव्हां परफॉर्मेंस वणी अच्छा ॿारनि खे बि कोई यकीनन तव्हां टेबलो वेबलो करे ॾेखारियो हूंदो त प्रिंसिपल असांजी जेके मल्हाया तॾहिं बि तव्हां एक्टिव रहिया हूंदो इन विषय में सही ज़बरदस्त ज़बरदस्त जीअं मां तव्हांखे हिकिड़ो हींअर हाणे स्क्रिप्ट त लिखियल कोन्हे पर थोरो ॻाल्हि ॿुधायां थी ठाहे बिल्कुलु थोरो थोरो पेश कयो त कीअं उहो परफॉर्म एक्टिंग आई अबा मां जो हिते पहुतसि मुस्लिम हाउसिंग सोसाइटीअ में त माण्हुनि चयो त महिराण टीवी अथई मासी होॾे हली वञूं अच्छा त मां तोखे ॻोल्हींदे मूं चयो त तव्हां होस्टिंग था कयो सुबुह वारे प्रोग्राम जी अची पहुतसि ॾिसां त तूं वेठी आहीं मुंहिंजी त दिलि हेॾी वॾी थी पई हेॾी वॾी थी पई मुंहिंजी बि वॾी थी वई तव्हांखे
मुंहिंजी बि वॾी थी वई आहे किरण इलाही ख़ूबसूरत मां अलाह साईं तोखे ख़ुशि रखे पर हो छोरो नूरू आहे किथे पियो थो धिका खाईंदो अथे एतिरो झलियांसि थी त बाबा कम ते वञूं हुनर सिखो हुनर सिखो पर हुनर सिखण जो नालो ई नथो खणे इहो नूरू आहे किरण खे चऊंसि त भला तव्हां जेको आहे हुनर सिखो इहे जेको अम्मा जो चयो वठो ॾाह थियो कमु कयो जीअं अम्मा अञा नानी चइजे सही त ॿारनि खे हिदायत कंदी रहे हा सही 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 ॿार वरी हिदायत वठनि ई न हा वठ ॿुधी करे हिकिड़े कनि घुरियूं सही 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 कहिड़ा बि किरदार असांजी लाइफ में असां आंधी नंढा हूंदासीं न वाकई असांजी नानी या अम्मा असांखे थोरो बि चवंदियूं मेकअप तक करणु कोन ॾींदियूं असांखे कजल वञी काठियुनि वारा वठी ईंदा हुआसीं काठीअ वारी सुर्की वठंदा हुआसीं हींअर तव्हां ॾिसो छोकिरियूं कहिड़ा कहिड़ा मेकअप अच्छा पोइ तव्हां जॾहिं पाण पेरेंट थियो हीअं थियो इन एज तव्हां पोइ कीअं डीलिंग कई पंहिंजो सादी रहियसि न पंहिंजे ॿारनि सां पोइ तव्हां कीअं डील कयो जीअं तव्हां सां तव्हांजे पेरेंट्स तव्हांजे वॾनि डील कयो न ॿारनि सां हाणे वक़्त जो तकाज़ो थी तकाज़ो आहे न सही वक़्त जो तकाज़ो जीअं हो तीअं ई माना जीअं तव्हां सम्झो त हाणे हिन दफ़े ॿारनि खे हींअर असांजे वक़्त वांगुरु न ट्रेंड करणु हिकिड़ी नियाणी ही न पोइ बसि जेको चवंदी हुई त मां ही वठी ॾे मां ही वठी ॾे एसि ताईं जो न बि हूंदो हो न मूंखे चई त इहो 4 पेंटियम जो हुयो कंप्यूटर आयो आहे मां उहो वठी ॾे मूं पंहिंजी दूरी विकिणी बि वठी ॾिनी इहा मां जी दिलि आहे इहा मां जी दिलि आहे मुंहिंजो दूरी पाए मां छा कंदसि हींअर इहा मां जी दिलि आहे लेकिन पंहिंजो सभु कुझु में पंहिंजे कढी करे पंहिंजे औलाद जी फैसिलिटी लाइ सोचे कंटिन्यू कंदासीं लेकिन हींअर वक़्तु जो शॉर्ट कुझु ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे कारिंद मंचो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे यकीन इंसान खे थोरो जोली हुजणु घुरिजे मतिलबु एतिरो बि न त जो इंसान जेको आहे पंहिंजे मज़ाक में ॿिए जी दिलि डुकाए वञे इंसान मज़ाक जेको आहे पंहिंजे लिमिटेशन दायरे में करे वॾनि सां जेको आहे ख़बर आहे त वॾनि सां असांखे कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइणु घुरिजे ऐं नंढनि सां असांखे कहिड़े तरीक़े सां प्यारु करणु घुरिजे ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां सम्झाइणु घुरिजे अॼुकल्ह जेको आहे वॾनि खे सम्झाइण जो नंढनि खे सम्झाइण जो तरीक़ो हमेशह ॾिठो त जेको आहे उहो हिकदमि सां ऑबिडेंट थी वेंदा आहिनि या वरी डोमिनेट थी वेंदा आहिनि त बाबा असां वॾा आहियूं तव्हांखे जेको मोस्टली असां जीअं ॻाल्हि ॿुधणी ई पवंदी कंहिं बि तरीक़े सां या अॼुकल्ह जा ॿार जीअं तव्हां नथा ॿुधनि नथा सम्झनि त थोरो पेरेंट्स जो बि जीअं वरी ॿीहर चवनि त इहो किरदारु आहे माना जंहिं घर में जे वालिद जो किरदारु एॾो स्ट्रांगली हूंदो आहे उहो सभु कमु कराइण जो हिकिड़ी मदर जो कमु हूंदो आहे त बाबा तव्हां पंहिंजे ॿार जे अंदरि मुंहिंजे वालिद जो ख़ौफ़ इन शइ ते विझो असांखे बि यादि आहे जॾहिं असांजा वालिद साहिब ईंदा त सभु ख़ामोश थी वेंदासीं चुप थींदा माना फरमाइश बि असां थोरी ढिली कंदासीं त अच्छा तव्हां सां त कुझु घणी अच्छा भला पोइ इन ॻाल्हि ते तव्हां केतिरो भला सही सम्झो था त बाक़ी ईअं अॼुकल्ह जे ॿारनि खे ईअं ट्रेंड करणु घुरिजे अच्छा असां सुधरिया आहियूं त मतिलबु असां त इहो चवंदासीं 100% डंडो हथ में हुजे मैं थोड़ी गलती ते डज ॿियो मर्तबा कंदी न ॿिए दफ़े जी गुंजाइश नथी थिए कंदी कोन ॿियो मर्तबा अच्छा जेके ॿार अॼुकल्ह जेके आहिनि नौजवान जेके आहिनि देरि राति जो घर था अचनि पोइ माइरियूं या ख़ासि तौर ते भेड़ियुनि खे चई वेंदा त जाॻजांइ सुम्हिजा न मानी ॾिजां या दर खोलां त आहिस्ते सां दर खोलिजांइ इन ते छा चवणु चाहींदो इन्हनि ॿारनि खे छा चवणु चाहींदो मां इन्हनि जे लाइ बसि एतिरो ई चवंदुमि त पंहिंजी लाइफ हिकिड़ी हीअ लाइफ आहे ख़्वाब मिसल बहितर आहे उनखे ओड़े तरीक़े सां गुज़ारियो जो इंसान जॾहिं हिन दुनिया मां वञे न त बाद में इंसान उन्हनि खे यादि करे ऐं राति टाइम देरि ताईं ॿाहिरि रहणु उनजे बजाए अगरि तव्हां बहितर आहे पंहिंजे माउ पीउ खे जेको टाइम ॾियो जेको आख़िरत में बि तव्हांखे कमु अचे छो जो ॾींहं जो त स्पेशली तक़रीबन जेके बि छोकिरा आहिनि ॿाहिरि हूंदा आहिनि पर राति जो जेको टाइम आहे उहो तव्हां पंहिंजी फैमिली सां ॾींहं जो सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा आहिनि राति जो ॿाहिरि हूंदा आहिनि 2-3 वजे घर अचनि ऐं उन्हनि सुबुह जो 6 वॻे बि ईंदा आहिनि 5 वॻे 6 वॻे वरी हींअर त वरी जीअं टिकटॉक हलियो आहे त 6 वॻे वरी निकिरी वञनि घर खां वरी शूटिंग पई हले दर वरी राति जो 3 वॻे वरी सुम्हनि 2-2.5 कलाक निंड माना को लाइफ जेको रूटीन या को प्रिंसिपल ई कोन्हनि माना को कानून को रूल ई कोन्हे घर में एंटर थियण जो अच्छा जीअं असांखे ख़बर पइजे त 11 बजे घर खे तालो लॻी वेंदो त माना 11 21 11 थी वेंदा त माना कर्क को न ॿाहिरि वेंदो न घर को ॿाहिरि को अंदरि ईंदो
त इहे सभु लाइफ असां जेके पंहिंजी में उहो बि ॾिठीसीं त हाणे जेके असांजा ॿाहिरि बि यकीन इन शइ ते कंदा आहिनि त पोइ वाले साहब बि कावड़ थींदा त पहिरें जे वक़्तु ऐं हिन जे वक़्त में इलाही वॾा भले पोइ पहिरियों जेको सादगी जो वक़्तु हूंदो एॾो सोशल मीडिया या इन इलेक्ट्रॉनिक मीडिया वसी कोन हूंदो त लेकिन हाणे जेतिरा वसी थियो आहे ओतिरा ई असां लाइ जेको आहे असां खतरा में जेको असां थी छा चवणु चाहींदो हुन मज़ीद इन ॻाल्हि ते मां हमेशह इहा ई ॻाल्हि इन ते ई तज़किरो कंदो आहियां त बहितरीन इहो आहे त तव्हां जेको बि टाइम आहे हिकिड़ी रूटीन लाइफ में लाज़मी आहे अगरि तव्हांजी लाइफ में रूटीन न आहे त तव्हां जेको तंदुरुस्ती आहे न उहा बि तव्हां विञाए वेंदव छो जो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजी लाइफ खे हिकिड़ी रूटीन तरीक़े सां हलायो तव्हांजो हिकिड़ो टाइमिंग हुजे सुम्हण जी टाइमिंग हुजे उथण जी टाइमिंग हुजे खाइण जी टाइमिंग हुजे दोस्तनि जी टाइमिंग हुजे फैमिली जी टाइमिंग हुजे मतिलबु टाइमिंग लाज़मी आहे ऐं हिन वक़्तु असां वटि का टाइमिंग कोन्हे केॾीमहिल तव्हां ॾिसंदव मानी केॾीमहिल 1 वजे खाईनि केॾीमहिल 5 वजे खाईनि मां पंहिंजी पाण जो ॻाल्हि कयां ठीकु आहे उन खां पोइ फैमिली जो टाइम त असांखे यादि ई न आहे त फैमिली बि का आहे का रहे थी उन माउ पीउनि खे टाइम ॾियणो आहे जिन असांखे हिन मंज़िल ते आंदो आहे अच्छा अच्छा जी 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 तव्हां ॾे ज़रूरु ईंदमि त ॾिसो त इन हवाले सां त असांजी जेके नियाणियुनि पोइ बि जेको पंचुअल पाबंदी सां ज़ाहिर करे उन्हनि खे इंस्ट्रक्शन अहिड़ियूं हुननि खे लिमिटेशन्स आहिनि वाले जे तरफ़ो मदर जे तरफ़ो या भाउ जे तरफ़ो उहे वरी बि पंहिंजे इन लाइफ रूटीन खे मेंटेन करनि पियूं चाहे वो यूनिवर्सिटी में पढ़नि कॉलेज में पढ़नि उन सां गॾो गॾु टीचिंग एक्सपीरियंस बि हू पंहिंजो कॾहिं कोॾे कंदियूं आहिनि लेकिन टाइम रूटीन सां हू अचनि बि थियूं वञनि बि थियूं ऐं घर जो कम भी कंदियूं आहिनि इन ते तव्हां छा चवणु चाहींदो अदे इहो आहे पर किथे किथे वरी ही जेका नई जेका आहे नसल माना नंढी उमिरि जूं जेके आहिनि स्टूडेंट्स जेके स्कूल जूं चई सघजनि अच्छा माना कॉलेज ऐं यूनिवर्सिटी 9 6 7 माना जी जी इन्हनि छोकिरियुनि खे वरी इहो आहे त सॼी सॼी राति जागी ऐं टिकटॉक ठाहिनि वरी शेयर कनि घणो पबजी हा पबजी बि नंढड़ा छोकिरा जेके आहिनि पबजी खेॾनि वरी पबजीअ में बि माना बद अखलाक लफ़्ज़ इस्तेमालु कनि मां उन्हनि मूं पंहिंजे ॾोहिटे खे बि चयो मुंहिंजो इहो हींअर डिलीट कर हींअर जो हींअर मुंहिंजे साम्हूं डिलीट कर मुंहिंजो तुंहिंजो अखलाक पियो किरे बाबा ऐं तूं सिटी स्कूल जो स्टूडेंट ई न पियो लॻी अच्छा इहो घणो वयार मिलंदो आहे तूं इन स्कूल जो शागिर्द ई न आहे हालांकि असांखे इहो चयो त तव्हां असांजी अहिड़ी तरबियत ई न आहे असांजे घर जहिड़ो माहौल ई कोन्हे न भेण पुटु उहो जेको आहे न स्कूल में ज़ाहिर आहे एॾो सुठो माना इहो अखलाक सेखारींदा ग्रूमिंग थींदा आहिनि स्कूल बि असांजो वाक़ई में इन मोबाइल ऐं पबजी ऐं इहे जेके टिकटॉक ऐं मुंहिंजो जेको आहे न सो ॿारनि जो ज़हन खे लोॾी छॾियो आहे सही था चओ बिल्कुलु हाणे उन में पेरेंट्स बि वीचारा छा कनि अच्छा पहिरियों मूं चयो न त हींअर जेकी मदर्स आहे न उहो पाण बि ॿारनि खे मोबाइल ॾेई थी छॾनि वठो केॾो जान छॾियो कार्टून लॻाए ॾेई छॾियूं शुरूआत में मूंखे यादि आहे पंहिंजी भाणे जी ॻाल्हि कयो वॉइस ते उनखे इंस्ट्रक्शन ॾे पई त बाबा मूंखे ही शइ खपे हू वॉइस जॾहिं उनजी सही सां यकीन रिकग्नाइज़ेशन न पियो करे त उनखे एतिरी कावड़ पई अचे कि नंढे ॿार खे एॾी कावड़ हू मोबाइल खणी उछलियो त बाबा ही मुंहिंजो ॿुधे कोन थो मां हिनखे इहो वर्ड थी चवां हू वर्ड माना केतिरो हाइपर टेंसिंग नंढे ॿार में कावड़ एतिरी एक्चुअली असां हिननि खे मोबाइलूं वठी ॾियूं त भले तव्हां गेम्स वग़ैरह खेॾो मोबाइल ते वरी गेमूं अचनि थियूं न इहे स्टेज गेमूं हिननि में माना वरी वरी स्ट्रगल आहे वरी वरी माना ट्राई अगेन इन सां त दिमाग़ ठहंदो न माना हिडन ऑब्जेक्ट्स गेम हुजूं या माइंड वारी दिमाग़ घणो कमु करे उहो सही आहे कुझु बि हुजे पर जेका शइ तव्हां जंहिंखे यूज़ करण लाइ ॾींदव न अगरि हू उन शइ जो माहिर थींदो वधीक तलब कंदो ये शइ सिखी वञा अॻिते वधण जी कोशिशि कयां हिन ऑप्शन में विया हिन खां वधीक ऑप्शन में वञा इहा शइ हुजे ई बैंड सही सही न के सुठे तरीक़े सां अगरि माइंड जो जेको रिलैक्स थिए त उहे वधीक सही बाक़ी लेकिन ब्रेन खे जेको कमु करण वारी उहे अच्छा भला तव्हां जल्दी सां मूंखे ॿुधायो त खाधे में छा खाइण पसंदि आहे मां दाल चांवर तमामु शौक़ सां खाईंदो आहियां ज़बरदस्त ज़बरदस्त एंड फ्राई फिश ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां मुंहिंजो बदी दाल चांवर ऐं पचाईंदो छा सुठो आयो ऐं पचाइण में मां पलो वग़ैरह सुठो पचाईंदी कल्चर डे ते छा पचाईंदो स्पेशल कल्चर डे ते इंशाल्लाह पलो बि पचाईंदसि ऐं अच्छा चांवर बि पचाईंदसि तव्हां अचिजो न राशिद जेको रहंदो आहियां सकाफ़त जो ॾींहुं गॾु मल्हाईंदासीं असां हिते पंहिंजो हिते स्टूडियो में जेको असां पंहिंजो रद पचा कंदासीं हिते अची पचाए ॾींदो त की न शइ राशिद बैचलर रहे थो उनजे मुंहं में हींअर पाणी थो अचे मुर्गी पचाई आहे सुठी ठही हुई चलो सुठी हाणे खाइण वारो ॿियो को तारीफ़ करण वारो न राति ते 4 दोस्त आया हुया उन्हनि जे लाइ महिनत थी अची करे कीअं लॻो
ऐं छा मैसेज ॾियणु चाहींदो? तमामु बहितरीन, तमामु सुठो लॻो एंड अगेन मां भाउ जो शुक्रिया अदा करणु चाहींदुमि भाउ मुर्तज़ा जो जिन मूंखे मौक़ो ॾिनो ऐं मां वेंदे वेंदे सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त प्लीज़ पंहिंजी लाइफ खे हिकु रूटीन जे तरीक़े सां हलायो ऐं पंहिंजे माउ पीउ जो इंतिहाई अदब कयो, छो जो ज़िंदगीअ में इहे ई इम्पोर्टेंट, सभ खां वधीक इम्पोर्टेंट रिश्ता आहिनि जेके तव्हांखे चाहे केतिरी मरतबा बि किरो पर उथण वारा वालिदैन आहिनि। थैंक यू सो मच जी। अॼु जे हिन प्रोग्राम खे मां तमामु सुठो ॾिठो ऐं शुरू खां वठी जेके ॻाल्हि ॿोलियूं हलंदियूं रहियूं आहिनि पंहिंजियूं त उन में बि ॾाढो माना सुठो लॻो ऐं सुठी हिकिड़ी नॉलेज बि असां ॾिनीसीं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां सभिनी खे मुबारकबाद पेश कंदसि अदा मुर्तज़ा साहब खे बि ॾाढो सुठो जिन प्रोग्राम करायो असांखे। थैंक यू। शॉर्ट में छा मैसेज ॾियणु चाहींदो असांजे ॾिसंदड़ खे? मैसेज मां इहो ई ॾियणु चाहींदसि, स्ट्रगल इज़ बेस्ट। स्ट्रगल इज़ बेस्ट, यू हैव टू बी अचीव योर गोल। थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। जेको नाज़रीन आउं बि चवंदमि स्ट्रगल कयो, स्ट्रगल करण जे अगरि सुठो वे, सुठो पाथ तव्हांखे मिले थो, सुठो आइडियो मिले थो त उन खे कंटिन्यू करण लाइ तव्हां पंहिंजी जेतिरी कोशिशि कंदो त तव्हां यकीनन मंज़िल माणींदो। ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे। इंशाअल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी वाण खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।